अस्सलाम वालेकुम एंड जी गुड मॉर्निंग जो तमाम व्यूवर्स के कीअं आहियो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो, ज़िंदगियूं कीअं आहिनि, तबियतूं कीअं आहिनि, शुरूआत कीअं थी रही आहे, छा कुछ थी रहियो आहे ज़िंदगी में, छा कुछ न थी रहियो आहे। अच्छा कीअं जॾहिं तव्हां ज़िंदगी जे पैटर्न्स खे ॾिसो था त इंसान कीअं पंहिंजे ज़िंदगी जे पैटर्न्स खे चेंज करे थो। असांखे ॾिसी वठो, हर रोज़ तव्हां सां सुबुह जो मुलाक़ात करणु, प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं करणु, दिलि जो हाल अहवाल करणु, कुझु ज़माने जूं ॻाल्हियूं करणु, कुझु सुठियूं कुझु बुरियुनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाइणु, खोड़ सारियूं इहे शयूं हर रोज़ हलंदियूं रहंदियूं आहिनि। ऐं जंहिं ॾींहुं न थींदियूं आहिनि ईअं लॻंदो आहे ज़िंदगी में कुझु आहे जेको रहियल आहे। का हिकु छुट्टी अची वञे त ईअं लॻंदो आहे खोड़ सारी का कचहरी हुई जेका असांखे करणी हुई ऐं उहा थी न सघी आहे। ऐं इहो कंदे कंदे ज़िंदगी एतिरी अपडेटेड रहण जी आदी थी वई आहे जो जेसि ताईं का हितां ओड़े पाड़े मां किथां क़रीब क़रीब जेके सूबे मां का अपडेट नथी मिले या तव्हां ताईं नथी पहुचाइजे या उन ते तबसरो नथो थिए त ईअं लॻे थो त कुझु मिसिंग आहे। कुझु ज़िंदगी में अहिड़ी शइ जीअं असां डेली असांजो रूटीन हूंदो आहे त असांखे भई असां सुबुह जो उथणो बि आहे, मानी बि खाइणी आहे, हीअं करिणो आहे, उहो करिणो, डेली जा जेके ॾाढा इंपॉर्टेंट कम हूंदा आहिनि ईअं लॻंदो आहे त उन्हनि इंपॉर्टेंट कम मां का हिकु शइ आहे जेका नथी आहे। सो हर कंहिंजो पैटर्न पंहिंजे पंहिंजे हिसाब सां डिसाइडिड हूंदो आहे ऐं उन डिसाइडिड पैटर्न ते इंसान पंहिंजे पाण खे उन ई तरीक़े सां मोल्ड करे छॾंदो आहे, उन ई सांचे में पंहिंजे पाण खे एडजस्ट करे छॾंदो आहे। न सिर्फ़ु इहा ॻाल्हि हिन मॉर्निंग शो जी हद ताईं आहे, आई गेस ज़िंदगी में जेको हर माण्हू जेको जॉब करे रहियो आहे, जंहिं जॻह ते जॉब करे रहियो आहे, जंहिं तरीक़े जी जॉब करे रहियो आहे, हर माण्हू पंहिंजे पंहिंजे क्राइटेरिया में रही, पंहिंजे हुदूद में रही पंहिंजे पाण खे इन ई तरीक़े सां सेट कंदो आहे। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे, वंस त तव्हां पंहिंजी अहिड़ी ज़िंदगी में एडजस्ट थी वेंदा आहियो, अहिड़ी ज़िंदगी जीअणु शुरू करे छॾंदा आहियो, अहिड़ी ज़िंदगी में पंहिंजे पाण खे उन हिकु सांचे में पंहिंजे पाण खे मोल्ड करे छॾंदा आहियो। बट मज़ो तॾहिं ईंदो आहे जॾहिं ज़िंदगी चेंज थींदी आहे। लाइफ जॾहिं हिकु नयो लेसन तव्हांखे सेखारे रही हूंदी आहे, लाइफ जॾहिं तव्हांखे हिकु नयो ट्रैक ॾेखारे रही हूंदी आहे, लाइफ जॾहिं तव्हांखे हिकु नई आस ॾेई रही हूंदी आहे, लाइफ जॾहिं तव्हांखे हिकु नयो को रस्तो ॾेखारे रही हूंदी आहे, को कामयाबी जो का रोशनी परे खां ॾेखारे रही हूंदी आहे जंहिं ते तव्हांखे हलणो हूंदो आहे। किसो तॾहिं थोरो सो मुश्किल लॻंदो आहे त हिकु ट्रैक ते जंहिं ट्रैक ते तव्हां हमेशह हली रहिया हो उन ट्रैक खां मुख़्तलिफ़ थी पंहिंजी ज़िंदगी खे कीअं उन ई दौरानिया में आणिजे, कीअं शयुनि खे पंहिंजे फेवर में कजे, कीअं पंहिंजी शयुनि खे एडजस्टेबल ठाहिजे ताकी ज़िंदगी बि ख़ूबसूरत रहे ऐं उन सां गॾोगॾु शयूं बि मेंटेन थींदियूं रहनि। इहो आर्ट हर कंहिंखे न ईंदो आहे। तव्हां अक्सर माण्हुनि खे ॾिठो हूंदो, कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके डिफरेंट जॉब्स करे ऐं हर वक़्तु पंहिंजो रूटीन चेंज करे कॾहिं तव्हांखे मॉर्निंग पर्सन नज़र ईंदा हूंदा, कॾहिं तव्हांखे वो ओवर नाइट कमु कंदे नज़र ईंदा हूंदा, कॾहिं वो डे एंड नाइट कमु कंदा हूंदा, कॾहिं हू सिर्फ़ु आराम कंदा हूंदा। इन तरीक़े जा कुझु माण्हू हूंदा आहिनि। ऐं वरी उते ई कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे स्केड्यूल खे चेंज कोन करे सघंदा आहिनि। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो जेके माण्हू स्पेसिफिकली 9 to 5 जॉब करण वारा माण्हू जेके सालनि खां हिकिड़ो ई पैटर्न खणी हलनि पिया त 8 बजे घरां निकिरणो आहे, 6, 6:30, 7 बजे घर वापसि पहुचणो आहे। उन्हनि जा सैटरडे संडेज़ बि उअं ई गुज़रंदा आहिनि, उन्हनि जूं वेकेशन्स बि उअं ई गुज़रंदियूं आहिनि, उन्हनि जो तमामु जेको रूटीन आहे उहो ईअं ई गुज़रंदो आहे। उन्हनि खां पुछबो आहे त चवंदा आहिनि त न जी असांजो रूटीन त ईअं ई आहे, असां पंहिंजो रूटीन डिस्टर्ब नथा करे सघूं। इहे माण्हू मूंखे ईअं लॻे थो हिकु हद ताईं, हालांकि सर्वेस कुझु ॿियो चवनि थियूं, सर्वेस अहिड़नि माण्हुनि खे कमज़ोर तबियत जा माण्हू चवनि थियूं, बट मूंखे ईअं लॻे थो इहे माण्हू सभिनी खां वधीक ताक़तवर आहिनि मेंटली। बिकॉज़ तव्हांजे सराउंडिंग में जेको कुझु थी रहियो आहे उन खां मुख़्तलिफ़ तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे पंहिंजे डिसिप्लिन सां खणी हलो। शायदि इन खे ज़हनी तरीक़े सां अगरि ॾिठो वञे त ज़हनी तरीक़े सां इहे माण्हू इलाही स्ट्रॉन्ग बि आहिनि ऐं ज़हनी तरीक़े सां उहे माण्हू हिकु जॻह ते पुख़्ता रहण वारा बि आहिनि। बट उनजे ऑपोज़िट वरी प्लस पॉइंट उन्हनि माण्हुनि जे लाइ ॾाढो ज़बरदस्त आहे जेके हर दौर में पंहिंजे पाण खे चेंज करणु ॼाणनि था, हर कम में पंहिंजे पाण खे एडजस्ट करणु ॼाणनि था। उते वरी साइंस या कुझु ॿियूं रिसर्चिस आहिनि त उहे माण्हू जेके माण्हू पंहिंजे पाण खे माहौल में ॾाढो ईज़िली एडजस्ट करे छॾंदा आहिनि उहे माण्हू मेंटली स्ट्रॉन्ग हूंदा आहिनि। बिकॉज़ ज़ाहिर आहे तव्हांखे हर माहौल तव्हांजे लाइ आइडियल न हूंदो आहे, पर तव्हां उन माहौल जे लाइ आइडियल ठही वञो, इहो हिकु वॾो कमाल आहे। सो ॿई तरीक़े जा जेके माण्हू आहिनि पंहिंजनि जॻहियुनि ते कमु करे रहिया आहिनि, ॾाढो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहिनि। तकलीफ़ूं आई गेस ॿिन्हिनि जी ज़िंदगी में अचनि थियूं, बट कामयाबु उहो ई आहे जेको उन्हनि तकलीफ़ुनि खां अॻियां वञी कुझु ज़िंदगी सुहिणी गुज़ारे सघे थो, कुझु ज़िंदगी सुठी गुज़ारे सघे थो। बट अगरि मुंहिंजो पर्सनल ओपिनियन ॾिसो त शायदि उहो माण्हू सभिनी खां वधीक बहितर आहे जेको पंहिंजे पाण खे हर हाल में ढालणु ॼाणे।
बिकॉज़ यू नेवर नो त जेको सुभाणे अचे पियो तव्हांजे लाइ छा खणी अचे पियो, कहिड़ा सवालात, कहिड़ियूं मुश्किलूं, कहिड़ियूं हालातूं खणी अचे पियो, त तव्हांखे पंहिंजे पाण खे हर तरीक़े सां उन्हनि हालातनि में एडजस्ट करणु अचे। न ई त तव्हांखे अच्छा हिते मां एडजस्टमेंट जी ॻाल्हि कई रही आहियां, हिते मां उहा ॻाल्हि न करे रही आहियां त अगरि तव्हां वटि का शइ न आहे त तव्हां अॻे कंहिं शइ जी सोचो ई न, दैट इज़ अ डिफरेंट थिंग। बट जेको हालात तव्हां वटि फिल वक़्तु आहे उन में तव्हांखे ख़ुशि रहणु अचणु खपे, उन में तव्हांखे एडजस्ट करणु अचणु खपे। इहा हिकु कामयाबु इंसान जी निशानी आहे। अच्छा शोभी भाई सां गॾु आहिनि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, छा हाल आहे? ख़ैरियत सां आहियो? अस्सलाम वालेकुम मेरी बहन। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह। सलाम सिंध। सलाम सिंध। तबीयत कीअं शोभी भाई? ज़बरदस्त, मज़े में, ठीक बेहतरीन, ठाक। शुक्र कलर अल्हम्दुलिल्लाह। ॾाढो अरे यार शोभी भी लिखियल आहे, म्यूजिक भी ठहियल आहे, कलर भी माशाल्लाह ज़बरदस्त। यार ये जूम तो करें शोभी भाई की शर्ट पे, मैं ये दिखाना चाहती हूँ लोगों को। बिल्कुल देखें, बिल्कुल ये क्या ये नया फैशन आ रहा है शोभी भाई? ये बिल्कुल भी नया फैशन नहीं है। ये 87 में एक हाँ। बीटल्स बैंड था। हाँ। और सेंटाना उसके गिटारिस्ट थे। उन्होंने इसका जो है जिसे कहते हैं आगाज़ किया था कि उनकी जो बैंड की शर्ट्स थी और पैंट थे और जो उनके ड्रेसेस थे और जो उनका आउटफिट था, उस पर उनके मेंबर्स का नाम होता था, बाकायदा एक साइन होता था। तो ये पुरानी फैशन है, लेकिन ये कि मुझे अच्छा लगता है। तो हमने अपना लिया है। वो बड़ा खूबसूरत लगा। बनवाई कहाँ से ये शर्ट? जरा हमारे नाजरीन को चाहिए। हाँ जी, ये अब जगह बतानी पड़ेगी। भाई बतानी पड़ेगी, क्यों नहीं बतानी पड़ेगी? हम अपने नाज़रीन को सब बताएंगे जी। बड़े मज़े की बात ये है कि हम एक रेडीमेड एक जिसे कहते हैं ब्रांड की शर्ट खरीदते तो हमें बहुत महंगी पड़ती है, लेकिन ये शर्ट हमें बहुत चीप प्राइस में पड़ती है, बहुत चीप प्राइस में। तो और इसका एक लुक भी बड़ा अच्छा आता है, क्योंकि अगर हम उसको ब्लैक पे भी मैंने प्रिंट कराया, वाइट पे भी कराया, ग्रीन, मस्टर्ड, तमाम तर कलर्स में है ये। और हम पूरा बैंड जब कहीं परफॉर्म करते हैं तो पहनते हैं। तो ये बहुत एक जिसे कहते हैं सस्ती सी शर्ट है, लेकिन है बड़ी अच्छी शर्ट है। और मुझे लग रहा है ये एक बड़ा अच्छा बिजनेस आइडिया भी मैं अपने जो हमारे जो यंग लोग देख रहे हैं और ये सोचते हैं कि जी हम क्या बिजनेस करें, या एक्चुअली मार्केट में ये शयूं ॾाढियूं आहिनि त असां इहो करे सघूं था। हिकु नंढड़ी सी मशीन आहे जंहिंखे तव्हांखे ख़रीदणो आहे ऐं उहो तव्हांखे इहे शर्ट्स जेके आहिनि उहे प्रिंट करे ऐं ॾेई छॾंदी। सो हिकु ॾाढो ज़बरदस्त बिजनेस आइडिया भी हमने शो भाई बातों में हमने अपने व्यूवर्स को दे दिया। ख़ैर जी, ये अहिड़ा आइडिया असांखे खोड़ सारा मिलंदा रहंदा। तॾहिं चवंदा आहिनि त गुड लिसनर हुजणु जेको आहे उहो ॾाढो ज़बरदस्त कमु हूंदो आहे। बिकॉज़ अगरि तव्हांजी लिसनिंग पावर सुठी आहे त तव्हां का बि शइ पंहिंजे फेवर में खणी ऐं उन सां कामयाबी हासिल करे सघो था। अच्छा जी, कामयाबी जी ॻाल्हि कजे त खोड़ सारा कामयाब माण्हू अॼु असांजे सेट ते बि मौजूदु आहिनि। इंशाल्लाह थोरी देरि में तव्हां सां उन्हनि जी मुलाक़ात थींदी। स्पेसिफिकली जॾहिं मां पंहिंजे फील्ड जी माण्हुनि जी ॻाल्हि कंदी आहियां या उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदी आहियां त हिकु एनर्जी डिफरेंट हूंदी आहे। बिकॉज़ तव्हांखे ख़बर हूंदी आहे त कंहिं माण्हू किथे कमु कयो आहे, कीअं कमु कयो आहे, उन्हनि जी ज़िंदगीअ में शायदि उन तरीक़े सां न ॾिसी सघूं, बट एटलीस्ट कुझु सम हाउ किथे न किथे असां सां कनेक्ट उन्हनि जी ज़िंदगी करे रही हूंदी। पर काफ़ी सारा अहिड़ा एक्टर्स हूंदा आहिनि जेके स्क्रीन ते त एक्टिंग कंदा आहिनि। असां माण्हुनि खे स्क्रीन ते ॾिसंदा आहियूं त चवंदा आहियूं त यार हीअ त बसि एक्टर ई आहे, पर उन्हनि जे घरनि में छा छा थी रहियो हूंदो आहे? छा घरनि में आम माण्हुनि वांगुरु कमकार बि कंदा आहिनि या न कंदा आहिनि? शो भाई घर में बर्तन धोते हैं आप? ऐसी सवाल है, बर्तन धोए घर में कभी? अपने पार्टनर का साथ ज़रूर देता हूँ, ज़रूर देता हूँ। और उसमें बर्तन आते हैं साथ देने में? और उसमें कभी कभी आ भी जाते हैं। बहुत अच्छी बात है। सो हमारे एक्टर्स के लिए अक्सर कॉन्सेप्ट ये होता है कि जी एक्टर्स को तो खाना बनाना नहीं आता, एक्टर्स को काम करना नहीं आता, एक्टर्स झाड़ू पोछा नहीं करते। क्या वाकई हकीकत है? आपको लगता है इस बात पे? बहुत से लोग ऐसे, लेकिन नहीं, ऐसा है नहीं। हाँ, ऐसा है नहीं बिल्कुल, क्योंकि क्योंकि ये तो बड़ी मायूब सी बात हो जाएगी ना कि कोई अगर कहते कि यार मैंने तो कभी जिंदगी में पानी भी उठा के खुद से बिल्कुल नहीं। क्योंकि अगर हम ओवरसीज जाते हैं तो कहीं हमें ऐसा होता है कि हमें बहुत ज़्यादा एग्जेक्टिव लग्जरी जिसे बोलते हैं अकोमोडेशन मिल जाती है, रहना हमें हर चीज़ मिल जाती है। लेकिन कहीं ऐसा भी होता है मुल्क से बाहर कि हमें सब कुछ खुद ही करना होता है, खुद करना पड़ता है। बिल्कुल बिल्कुल। सो आज ऐसी बातें हमारे प्रोग्राम में होने वाली हैं। कुछ एक्टर्स कैसा मधु कयो हुआ है पंहिंजे प्रोग्राम में जिन सां अहिड़ियूं ॻाल्हियूं करे ॾिसंदासीं, उन्हनि खां पुछी ॾिसंदासीं त उन्हनि जी लाइफ एक्चुअली गुज़रंदी कीअं आहे। सो जी अॼोको प्रोग्राम तव्हांखे असां गॾु रहणो आहे। डिप्रेशन वारो माहौल आहे सॼे मुल्क में, महांगाई वधी वई आहे, डिफरेंट शयूं थी वियूं आहिनि, पर उन सभिनी जे विच में कोशिशि कंदासीं त तव्हांजे चहिरनि ते कुझु मुर्कूं आणे सघूं, छो त माण्हू ई कुझु अहिड़ा असां वटि अची रहिया आहिनि। ऐं इंशाल्लाह कोशिशि कंदासीं तव्हांजे ॾींहं जी शुरूआति खे बहितर करे सघूं ताकी तव्हांजो सॼो ॾींहुं ॾाढो ख़ूबसूरत गुज़रे। ऐं उनजी शुरूआति जे लाइ शोभ भाई जी तरफ़ ईंदासीं। शोभ भाई छा शामिल थी रहियो आहे? खान साहब फ़तेह अली का गीत है बहुत खूबसूरत और काफ़ी लोगों ने गाया। वही कहूँगा उनके गीत बहुत सारे लोगों ने गाए, उनकी कंपोजिशन तमाम तर फिल्म में भी गई, यहाँ भी गई। अभी रिसेंटली बहुत एक आर्टिस्ट फेम है, मैं लूँगा नहीं पड़ोस के, उन्होंने भी गाया।
तो मैं जहाँ गया था कल अपने टेस्ट वगैरह डॉग के लिए, तो वहाँ एक डॉक्टर हैं, उन्होंने अपनी ख्वाहिश भी जाहिर की कि मैं यहाँ आऊँगा आपके शो में। हाँ। मैंने कहा बड़ी अच्छी बात है। इंशाल्लाह। और एक गाना उन्होंने मुझे बड़ा मुश्किल से निकाल के दे दिया। हाँ। यशवी भाई ये आपने गाना है, ये गाना है, तो वो डॉक्टर साहब हमें देख रहे हैं। हाँ जी डॉक्टर साहब थोड़ी पारा था। डॉक्टर रज़ाक डॉगर साहब, आप अगर हाँ। देख रहे हैं तो ज़रूर। अच्छा, गाना शामिल करेंगे, लेकिन एक इंपॉर्टेंट बात शामिल करने के बाद तो जी GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स डिफरेंट प्रोजेक्ट्स मार्केट में तहां सभिनी जे लाइ खणी आयो आहे। सभिनी खां पहिरीं ॻाल्हि कयूं था क्रीक गोल्ड सेंटर जी, जेको DHA फेज़ 1 जहिड़ी प्राइम लोकेशन ते मौजूदु आहे। लग्जरी अपार्टमेंट्स तव्हांखे ॾेई रहियो आहे। 3, 4, 5 कमरनि जा लग्जरी अपार्टमेंट्स आहिनि जेके तव्हांखे क्रीक गोल्ड सेंटर में मिली रहिया आहिनि, जंहिंजे लाइ डाउन पेमेंट 20 लख रुपया करणी आहे। मंथली तव्हांखे 1 लख रुपयो पे करिणो आहे ऐं क्रीक गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजो लग्जरी अपार्टमेंट बुक कराए सघो था। गॾोगॾु क्रीक गोल्ड सेंटर में शॉप्स बि मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे इनिशियली 3.5 लख रुपया ॾियणा आहिनि, मंथली 25,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं क्रीक गोल्ड सेंटर में तव्हां पंहिंजी शॉप बि हासिल करे सघो था। प्रीमियम ब्लॉक अची रहियो आहे, जंहिंमें घर ऐं प्लॉट्स मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ तव्हांखे मंथली 20,000 रुपया ॾियणा आहिनि। GFS बिल्डर्स जो ॾाढो ज़बरदस्त प्रोजेक्ट, त जेकॾहिं तव्हां घर या प्लॉट हासिल करणु चाहियो था त मंथली तव्हांखे ॾियणा आहिनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 20,000 रुपया। इन सां गॾोगॾु मलीर कैंट जहिड़ो ज़बरदस्त इलाइक़ो उनजे क़रीब खोखरापार मेन रोड ते अची रहियो आहे। MTR 1 चेज़ मॉल, जेको फ्यूचर में सरमायाकारी जो हिकु ॾाढो ज़बरदस्त मौक़ो तव्हां सभिनी खे ॾेई रहियो आहे, जंहिंजे लाइ तव्हांखे इनिशियली 2 लख रुपया पे करणा आहिनि, मंथली तव्हांखे 5,500 रुपया पे करणा आहिनि ऐं तव्हां उन मॉल में, चेज़ मॉल में पंहिंजो शॉप बुक कराए सघो था। नॉर्थ सिटी सेंटर GFS बिल्डर्स एंड डेवलपर जो ॾाढो ज़बरदस्त प्रोजेक्ट, जंहिंजे लाइ जंहिंमें सेमी फर्निश अपार्टमेंट मौजूदु आहिनि। इनिशियली 3 लख रुपया पेमेंट ॾियणी आहे, मंथली 15,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं तव्हां नॉर्थ सिटी सेंटर में पंहिंजो अपार्टमेंट बुक कराए सघो था। नॉर्थ सिटी सेंटर में शॉप्स बि मौजूदु आहिनि, जंहिंजे लाइ इनिशियली 2 लख रुपया ॾियणा आहिनि, मंथली 5,000 रुपया ॾियणा आहिनि ऐं नॉर्थ सिटी सेंटर में तव्हां पंहिंजो शॉप बि बुक कराए सघो था। तमामु प्रोजेक्ट्स GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जे बैनर जे हेठां ठही रहिया आहिनि। तमामु प्रोजेक्ट्स जेको पेमेंट स्केड्यूल आहे उहो फ्लेक्सिबल आहे। 5 सालनि जी आसान किस्तनि में तव्हांखे तमामु प्रोजेक्ट्स मिली रहिया आहिनि। गॾोगॾु ॻाल्हि कयूं असां सिंध जी नंबर 1 चांहि जी। टपाल मेज़बान जेका सिंध जी नंबर 1 चांहि आहे, पंहिंजे सारिफ़ीन जे लाइ ॾाढी ज़बरदस्त कैंपेन खणी आई आहे। टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो जी शक्ल में। जेकॾहिं तव्हां इन कैंपेन जो हिसो थियणु चाहियो त तव्हांखे टपाल मेज़बान जो पैकेट ख़रीदणो आहे। कोपन में मौजूदु तमामु डिटेल्स तव्हांजूं पंहिंजूं फिल करणियूं आहिनि ऐं उनखे विछड़णो आहे टपाल मेज़बान जश्न जमालो जे क़रीबी ड्रॉप बॉक्स में। ऐं बसि तव्हां बि शामिल थी वेंदो हिन कैंपेन में, तव्हां बि शामिल थी वेंदो टपाल मेज़बान जश्न जमालो TV शो में। जी शो भाई। रहना प्यार दा वख रहना प्यार दा वे चन्ना दस्तूर है। वख रहना प्यार दा वे चन्ना दस्तूर है। सजना जुदाई तेनू कदी मंजूर है। सजना जुदाई नहीं हो सानू मंजूर है। असा नित दा विछोड़ा नहीं हो सैना। असा नित दा विछोड़ा नहीं हो सैना। वे बीबा साडा दिल मोड़ दे। असा नित दा विछोड़ा नहीं हो सैना। वे बीबा साडा दिल मोड़ दे। सजना जुदाई नहीं हो सहना। सजना जुदाई मैनू नहीं हो सहना।
बैठी सजना, कर बैठी सजना, कर बैठी सजना, भरोसा तेरे प्यार दे, कर बैठी सजना, भरोसा तेरे प्यार दे। रोल बैठ दिल में तेरे इंतजार में, रोल बैठ दिल में तेरे इंतजार में। असा नित दा विछोड़ा नहीं ओ सैना, असा नित दा विछोड़ा नहीं ओ सैना, वे बीबा साडा दिल मोड़ दे। साजन प्रीत लगा के दूर देश मत जा, इहो हमारी नगरी, वेत सुंदर मुख दिखला, वेत सुंदर मुख दिखला, दिखला। मैं जान के चीज, मैं जान के चीज, मैं जान के चीज बेगानी नू, मैं जान के चीज बेगानी नू, मैं जान के चीज बेगानी नू, मैं जान के चीज बेगानी, मैं जान के चीज बेगानी नू, मैं जान के चीज बेगानी नू, मैं जान के चीज बेगानी नू है अपनी चीज बना बैठा। दिल दे के तेनू बेकदरा, दिल दे के तेनू बेकदरा, मैं उम्र दी चिंता ला बैठा। जे तू अखियां दे सामने नहीं रहना, जे तू अखियां दे सामने नहीं रहना, बेबीबा साडा दिल मोड़ दे। जे तू अखियां दे सामने नहीं रहना, बेबीबा साडा दिल मोड़ दे। जे तू अखियां दे सामने नहीं रहना, जे तू अखियां दे सामने नहीं रहना, बेबीबा साडा दिल मोड़ दे। असा नित दा विछोड़ा नहीं हो सहना, असा नित दा विछोड़ा नहीं हो सहना, बेबीबा साडा दिल मोड़ दे। बेबीबा साडा दिल मोड़ दे। जे तू अखियां दे सामने नहीं रहना, बेबीबा साडा दिल मोड़ दे। ज़बरदस्त जी। जल्दी से ब्रेक की तरफ वरूं था वापस थी इंशाल्लाह प्रोग्राम में खोड़ कुछ करणो आहे। वक्त आहे ब्रेक जो तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी मेहमान सॼा सां गॾु आहिनि। महिमान जी तारीफ़ तरफ़ हलूं था। ऐं अॼु जीअं मूं तव्हांखे पहिरीं चयो त पंहिंजी इंडस्ट्री जा माण्हू आहिनि, पंहिंजूं पहिरियूं पहिरियूं ॻाल्हियूं कंदासीं, उन्हनि जे बारे में ॼाणण जी कोशिशि कंदासीं। सभिनी खां पहिरीं हिन तरफ़ सगत जेका पर्सनली तशरीफ़ फरमा आहे, पाण खे तव्हां डिफरेंट स्क्रीन्स ते डिफरेंट कैरेक्टर्स में ॾिठो हूंदो। पंहिंजो जेको तालुक़ु आहे उहो डायरेक्शन सां बि रहियो आहे। सैदा तबसुम नाज़ साहिब आहिनि जेके सगत तशरीफ़ फरमायूं, ॾाढी ज़बरदस्त एक्टर कॉमेडियन। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं अस्सलाम। हो, ख़ैरियत सां हो, ख़ुश आहियो? अल्लाह का शुक्र। आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह, काफी टाइम बाद मुलाकात हुई है आपसे। काफ़ी टाइम
टाइम का पो, बिल्कुल बिल्कुल। और बहुत स्मार्ट भी हो गई हैं। मैं तो वैसी हूँ, आपकी नजर जो है ना वो मुझे स्मार्टनेस के उस दायरे में देख रही है, मैं वैसी हूँ, मैं बिल्कुल चेंज नहीं हुई हूँ। बहुत प्यारी लग रही है। थैंक यू सो मच, आप बड़ी प्यारी लग रही है माशाल्लाह, इतनी तैयारी। आज बर्थडे है बड़े खास हाँ, खास आर्टिस्ट लोगों का बर्थडे, ये अभी नहीं बताना था ना मैं नहीं यार, बता थोड़ी रही देर हूँ। बाद अरे बताना था। बहुत सारे, अब किसका ये थोड़ी पता किसी को। हाँ, हम तो बहुत सारे बैठे, हम और क्या। बहुत सारे लोग हैं यहाँ पे। अच्छा, आगे बढ़ते हुए असां हिकु ॿी पर्सनैलिटी आहे जेका तशरीफ़ फरमा है, जिन हिकु अरसो एक्टिंग के ॾिनो आहे, डिफरेंट कैरेक्टर्स में तव्हां हिननि खे ॾिठो आहे। ज़िंदगी जो हिकु नयो कैरेक्टर जेको पाण सां गॾु हाणे उहो बि शायदि नयो न रहियो आहे, बट ज़िंदगी जो हिकु डिफरेंट कैरेक्टर जंहिंमें पाण बख़ूबी पंहिंजा फ़राइज़ सर अंजाम ॾेई रहियूं आहिनि। पाण हिकु एडवोकेट भी आहिनि, ॾाढी ज़बरदस्त एक्टर भी आहिनि। असां गॾु नूर अरब सोलंकी साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह जा एहसान। तबियत ठीक है? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल ठीक ठाक। तव्हां ॿुधायो ज़िंदगी कीअं आहे? मसरूफ़ आहे। एक्टर्स जी ज़िंदगी खां वधीक मसरूफ़ ज़िंदगी आहे। हाँ इलाही। ओहो हो ज़बरदस्त ये ज़बरदस्त। टेंशन वारी लाइफ आहे, ज़िम्मेवारी लाइफ आहे। हा, तव्हां जो एक्टर ज़िम्मेदार न हूंदा आहिनि, भई असां सभु एक्टर वेठा आहियूं। एक्चुअली एक्टर जे मथां पंहिंजी ज़िम्मेवारियूं हूंदियूं आहिनि, हाणे एज़ अ एडवोकेट ॿियनि जूं ज़िम्मेदारियूं आहिनि। यस उहा हिकु वधीक ज़ाहिर मुश्किल जॉब आहे। अॻियां वधंदे हिकु ॿी पर्सनैलिटी सां गॾु तशरीफ़ फरमा आहे। अगेन जनाब खे तव्हां खोड़ सारे स्क्रीन ते खोड़ सारे कैरेक्टर्स में कॉमेडी कंदे, माण्हुनि खे खिलाईंदे, माण्हुनि खे रुआरींदा बि आहिनि बख़ूबी तरीक़े सां जॾहिं एक्टिंग ते अची वेंदा आहिनि, पर खिलाईंदा बि ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां आहिनि। पंहिंजो पहचान हिकु कॉमेडियन आहिनि। असां गॾु जावेद टाकाणी साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। खुश जो आबाद जो सलामती जो। महिरबानी, ख़ैरियत सां आहियो, ठीकु आहियो, ख़ुशि अल्लाह आहियो? जो एहसान तबियत है, ठीक है? अल्लाह जो करम। ज़िंदगी कीअं पई गुज़रे जावेद साहब? खुदा जब दोस्त है अपना तो क्या दुश्मन का अंदेशा। वाह वाह, ज़बरदस्त। एॾी ख़ामोशी छो आहे? छो तो जेकॾहिं मूं ॻाल्हाइण शुरू कयो वरी तव्हांखे गिला यही कहूँ आज इतनी खामोशी। ये कैसे हो गई? असां तव्हांखे मौक़ो ॾींदासीं। न बियो असां तव्हांखे मौक़ो ॾींदासीं। हिकु ॿिया एक्टर जो तारुफ़ पंहिंजे प्रोग्राम में शामिल करे वेठो। जनाब जो तालुक़ जेको आहे उहो एक्टिंग सां बि आहे, पाण हिकु प्रोड्यूसर बि आहिनि, गॾोगॾु शाइरी जा बि हुनर पाण सां गॾु जनाब रखनि था। असां सां गॾु शाद रज़ाक मेमन साहिब आहिनि जेके तशरीफ़ फरमा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं हो, ख़ैरियत सां आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह शुक्र, दुआ वधी तव्हांजो, महिरबानियूं। तबियत ठीक आहे? अल्लाह शुक्र। ज़िंदगी कीअं आहे शाद रज़ाक? तमामु ज़बरदस्त। माशाल्लाह। जी जावेद साहब, तव्हांखे वारो ॾिनोसीं, स्क्रीन तां कैमरा तव्हांजी, असां हटी वियासीं। जावेद टाकाणी मार्केट में अची वियो आहे। जी दोस्तों साथियों सजणों ते बेलियो, खुश आहियो, ख़ैरियत सां आहियो, ठीक ठाक आहियो, चाक चङा मला, जोड़ मतारा, ॿार बच्चा, ढोल ढगा, ओड़ो पाड़ो, कुत्ता बिला, मेयूं डगियूं, बकरियूं, कुकड़ियूं, बदकूं, मक्खियूं, मच्छर, खटमल, लालबेग, वागू, तव्हां ख़ुशि आहियो? तव्हां जेके जिते आहियो, खट ते आहियो, पट ते आहियो, वण ते आहियो, दुकान में आहियो, फटफटी ते आहियो, गॾा गाॾी ते आहियो, स्कूटर ते आहियो, सुजुकी में आहियो, साइकिल ते आहियो, बस में आहियो, या पंहिंजी ज़ाल जे अॻियां बेवस आहियो, तव्हां सभिनी खे जावेद टाकाणी जो सलाम। वाह जी वाह। आख़िरी ॻाल्हि असांखे पसंदि आई। ज़ाल के सलाम। हाँ, बस ज़ाल त घर जी वज़ीर ज़ाल आज़म जे अॻियां बेवफ़ज़ी वारी जेका ॻाल्हि आहे असांखे ॾाढी वणी। बस ज़ाल त वज़ीर आज़म आहे न, वज़ीर आज़म जी घर में हर ॻाल्हि मञणी थी पवे। बिल्कुलु पर उन लाइ ज़रूरी आहे त ज़ाल पंहिंजी हुजे। बिल्कुलु इहा वाक़ई था सही। ऐं मौसम बि अॼुकल्ह तब्दील थी रहियो, कॾहिं गर्मी आहे कॾहिं सियारो आहे। हींअर असां इन्हनि ॿिन्ही जे विच में आहियूं। इन करे अवाम खे गुज़ारिश, अपील, रिक्वेस्ट, दरख़्वास्त इहा आहे त मौसम तब्दील थी रहे, मौसम जो ख़ासि ख़्यालु रखो। अव्हांजे अखियुनि मां वहंदड़ ॻोढ़ो त सॼी दुनिया जो हर माण्हू साफ़ करे सघे थो, पर नक अव्हांखे पाण साफ़ करिणो पवंदो। ओए होए। अच्छा, हिते मश्करी त ज़ाहिर आहे, जावेद टाकाणी साहब सेट ते ईअं थी नथो सघे त असां न खिलूं, त इहे ॻाल्हियूं त हलंदियूं रहंदियूं, पर ज़िंदगी में छा कुझु हली रहियो आहे तव्हां सभिनी जे? मां चाहियां थी त उहो बि जल्दी सां शामिल करे वठूं। तबस्सुम साहिब, तव्हां खां स्टार्ट करणु चाहींदमि, कहिड़ा प्रोजेक्ट्स मार्केट में अची रहिया आहिनि, छा हली रहियो आहे? हाँ, अभी कुछ अपना बिजनेस भी स्टार्ट किया है मैंने, और इसके अलावा नवंबर में इंशाल्लाह हमारा स्टार अवार्ड शो आने वाला है दोबारा, हर साल की तरह इस साल भी बस उसकी भी तैयारी काफ़ी चल रही है। 2-3 नए प्रोजेक्ट है, स्टेज प्रोग्राम भी चल रहा है और कुछ माइम शो की तैयारी चल रही है। तो इस तरह चले जा रहा है जिंदगी। हाँ। लेकिन मुझे सबसे ज़्यादा भी अपने बिजनेस पे भी फोकस करना है कि मेरा बिजनेस ज़्यादा से ज़्यादा अच्छा हो। इंशाल्लाह। मुश्किल नहीं है एक एक्टर के लिए बिजनेस करना?
मुझे तो अच्छा लग रहा है। मुश्किल बहुत भी होती है क्योंकि साथ बच्चे भी, घर भी, सब चीज़ें मुश्किल क्यों नहीं होगी, मुश्किल तो होगी, लेकिन मैनेज करना पड़ता है, लेके चढ़ना पड़ता है। और आज हम कर रहे हैं तो कल हमारे बच्चों के मुस्तकबिल के लिए बेहतर होगा ना। बेशक बेशक, ये उनके लिए आपने- आराम है ना, बिल्कुल जिंदगी आसाइश से गुजारे। हाँ अच्छा, हमारा क्योंकि कल्चर भी यही है ना कि हम अपने से ज़्यादा हमारी जो अपकमिंग जो जनरेशन होती है हम उसके बारे में सोच रहे होते हैं, और फिर वो जब बड़े होते हैं तो वो फिर आइंदा जनरेशन के बारे में, ये हमारा कल्चर है जो चलता रहता है। नूर साहिबा ताईं तरफ़ ईंदमि, छा हली रहियो आहे ज़िंदगी में, छा मसरूफ़ियात आहिनि, कोर्ट त हली रहियो आहे, उहो त बिल्कुलु नज़र अची रहियो आहे, एक्टिंग खां छो एॾी नाराज़गी आहे? नाराज़गी न आहे एक्चुअली। हिते कराची सिटी में प्रोजेक्ट इलाही घटि पिया थियनि, जेके थियनि पिया इंटीरियर साइड खां थियनि पिया। ऐं ज़ाहिर आहे मुंहिंजी जेकी जॉब आहे इलाही टफ आहे, सुबुह जो 8 बजे पहुचणो आहे, ऐं इलेक्शन जो सीज़न आहे। ताज़ो लास्ट वीक पाकिस्तान बार जो इलेक्शन थियो आहे, अचण वारो आहे सिंध बार जो इलेक्शन, हाई कोर्ट जो इलेक्शन, कराची बार जो इलेक्शन। ऐं कराची बार जे इलेक्शन में मां पार्टिसिपेट पई कयां ज़बरदस्त मेंबर मैनेजिंग कमेटी। त मसरूफ़ियात इलाही वधी वई आहे। त ही असांजी एक्टिंग जेकी आहे फुल टाइम जॉब आहे, ॾींहं राति जी का ख़बर हूंदी कोन्हे। हाँ त मूंखे लॻे थो मां इंसाफ़ शायदि न करे सघां हाणे। न करे सघां, ज़ाहिर आहे बिकॉज़ असां वटि नॉर्मली कॉन्सेप्ट इहो हूंदो आहे त एक्टिंग हिकु पार्ट टाइम जॉब आहे, पर जेतिरो टाइम एक्टिंग खे ॾियणो थो पए, मूंखे लॻे थो कंहिं बि जॉब खां वधीक जेका फुल टाइम आहे उहा एक्टिंग जी जॉब आहे। ऐं जीअं तव्हां चयो त हाणे त जिथे तव्हां रहो था, बिकॉज़ मेजॉरिटी असांजा एक्टर्स कराची में रही रहिया आहिनि, जेके एक्टर्स कराची में रही रहिया आहिनि, हाणे जेके शूट्स आहिनि उहे ॿियो किथे थी रहियूं आहिनि, ज़ाहिर आहे त ॾाढो मुश्किल आहे उन सां गॾु ॿिए कंहिं प्रोफेशन खे पाण सां गॾु खणी हलणु। एक्चुअली मुंहिंजो शुरू खां वठी जॾहिं खां हिन फील्ड में आई आहियां, मंज़ूर कुरैशी साहब मुंहिंजा उस्ताद आहिनि, PTV जी मुंहिंजी स्टार्ट आहे, पहिरियों त रेडियो पाकिस्तान उस्तादनि में मुंहिंजा ही बि रहिया आहिनि। त मां कॾहिं बि मुंहिंजो पूरी कैरियर जेको रिकॉर्ड रहियो आहे, कॾहिं बि आउट ऑफ कराची रिकॉर्डिंग ते न वई आहियां। पूरो मुंहिंजे लाइफ में मूंखे ॾुखियो लॻंदो आहे। कराची में भई वापसि पंहिंजे घर अची वियासीं, ज़ाहिर बच्चा नंढा हुया हुन टाइम ते, हाणे वॾा थी विया आहिनि। असां सोचींदा आहियूं त ॿार नंढा आहिनि त ज़िम्मेदारियूं घणियूं आहिनि, पर ॿार जॾहिं वॾा थींदा आहिनि तॾहिं ज़िम्मेवारियूं वधी वेंदियूं आहिनि। त अफोर्ड ई नथा करे सघूं पाण आउट ऑफ कराची वञणु। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। अच्छा, कुझु माण्हू वरी ॾाढा ईज़ी सम्झंदा आहिनि त असां ॿाहिरि वञी अगरि रिकॉर्डिंग कयूं, बिकॉज़ ज़ाहिर आहे काफ़ी माण्हू जेके आहिनि हिते सिर्फ़ु फैमिली लाइफ न, काफ़ी माण्हू हिते बैचलर लाइफ बि गुज़ारे रहिया आहिनि, त उन्हनि जे लाइ वरी वधीक कंफर्टेबल बि थिए थो। हर माण्हू जी हिकु पंहिंजी कहाणी आहे। जावेद टाकाणी साहिबु तव्हांजी तरफ़ अचणु चाहींदमि, थोरी सी तव्हांजी कहाणी ते नज़र विझणु चाहियां थी। छा कुझु थी रहियो आहे प्रोजेक्ट्स जे हवाले सां ॿुधायो, छा कमकार थी रहियो आहे? वतो इज़ो मंतशा वतो ज़िलो मंतशा, बेशक PBC, PTV, ACP, SHO यादि आयो, शोभी जे शर्ट ते लिखियलु आहे SHO OBI। मूंखे ईअं पियो लॻे त इहा अलाए SHO साहिबु असां सां गॾु आहे। त PBC मीन्स पाकिस्तान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, रेडियो पाकिस्तान कराची ते कंटिन्यू मुंहिंजो मिस्टर ठाकाणी हली रहियो, जंहिंखे 26 साल थी विया। माशाअल्लाह। FM 101 ते कमु हली रहियो आहे। इन खां अलावा रेडियो ते ड्रामो बि आहे, ऐं PTV ते बि हिकिड़े प्रोड्यूसर अचण जी सलाह ॾिनी आहे। उन खां अलावा सिंध टेलीविज़न जेको मुंहिंजो पंहिंजो आहे, त हिते हिकिड़ी सीरियल कयां पियो, हस्ब रीत हस्ब रिवायत। जेका बि सीरियल ईंदी आहे पहिरीं मूंखां इहो दोस्तनि जे, ऐं मुंहिंजो दोस्त जेको आहे हिन प्रोग्राम जो डायरेक्टर ज़फ़र जसकाणी साहिबु, या असांजो प्रोग्राम मैनेजर आहे हैदर छजड़ो साहिबु, पहिरीं मूंखे इहा ऑफर ज़रूरु कंदा आहिनि त फलां सीरियल वञे पई, तो तुंहिंजो नालो हुन में शामिलु कयूं। त हिननि जी महिरबानी। हिकिड़ी सीरियल हिते बि कयां पियो, प्राइवेट में बि 2 सीरियल कयां पियो। उर्दू मीडिया ते सैफ अली ख़ान जी हिकिड़ी उर्दू सीरियल आहे, ऐं शोएब होकला जेको कंहिं ज़माने में लूज़ टॉक कंदो हो, मोइन अख्तर ऐं अनवर मक़सूद वारो, उन्हनि सां गॾु हिकिड़ी सीरियल कयां पियो उर्दू में। त इहे 2 उर्दू जूं सीरियल आहिनि, 2 ऐं टेलीफिल्म करण, हिकिड़ी लाड़काणी टीम आहे, हिकिड़ी दादू जी टीम आहे। उनखे अलावा बाक़ी नंढा वॾा कम खोड़ सारा आहिनि, ऐं ख़ासि तौर ते डबिंग जे हवाले सां वॉइस ओवर, पपेट शो, माम शो, इहे जेके इवेंट आहिनि इहे अञा मुतासिर कंदड़ आहिनि। ऐं अदाकारी में जिते कमु खुटी पवंदो आहे या कमु जी घणाई घटि थी वेंदी आहे, त पोइ ही पासा सुठा बि आहिनि, ऐं हिते बजट बि घणो आहे। वॉइस ओवर, डबिंग, कार्टून नेटवर्क, इहे जेके आहिनि हिननि जा त बाआसानी हिते कमु थी वेंदो आहे। त असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बतौर आर्टिस्ट ख़ुशहाल आहियूं, ऐं अल्लाह ताला जा करम आहिनि, ऐं वधीक अॻिते कमु करण जी जदोजहद जुस्तजू कोशिशि लगन जारी हुई, जारी आहे, ऐं जारी रहंदी। हर बुरो असांजा एक्टर्स चवनि था कमु कोन्हे। जावेद टाकाणी साहिब खे ॾिसो,
फ्री बिल्कुल, नथा वेहनि। आर्ट हरूभरू असांजा कौंसिल एक्टर आर्ट चवनि था। कौंसिल जो सदर मोहतरम जनाब सैयद अहमद शाह साहब ऐं उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियां। अवामी ड्रामा फेस्टिवल शुरू थियण वारो, उन में बि मुंहिंजो ड्रामो आहे। हींअर आउं हैदराबाद ज़बरदस्त। ड्रामा फेस्टिवल में बि ड्रामो करे आहियां। ऐं उन ज़बरदस्त। खां अलावा ॿिया बि खोड़ सारा कम आहिनि जेके आउं सम्झां थो त जेके यादि ईंदा आउं अव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि, पर कमु घणो आहे, कम घणो आहे। कमु घणो आहे, माण्हू खपनि। कम माण्हू खपनि। इनखे मां ॾाढो आसान लफ़्ज़ में चवंदी आहियां त कमु करण वारनि माण्हुनि जे लाइ कमु घटि कोन्हे। बिल्कुलु। पर तव्हां करण त ॼाणियो। मां हमेशह इहा ॻाल्हि चवंदी आहियां, ज़ाहिर हर माण्हू जेको आहे उहो पंहिंजे तरीक़े सां पंहिंजनि जॻहियुनि ते पूरी कोशिशि करे थो त उहो पंहिंजे कमनि सां इंसाफ़ करे सघे। मां कंहिंखे बि हिते जज नथी कयां, पर मूंखे ईअं लॻंदो आहे अगरि तव्हां वटि टैलेंट आहे न त तव्हां कंहिंजा मोहताज न आहियो। असां वटि डिफरेंट तरीक़े सां करे चैनलनि जे नाले ते करे प्रोडक्शन हाउस जे नाले ते डिफरेंट मसला बयानु कया वेंदा आहिनि, पर हाणे त मूंखे लॻे थो हाणे त उहे बि कोन रहिया आहिनि। असां वटि टैलेंट टिकटॉक ते यूट्यूब ते नज़र पियो अचे हाणे त। पर इहे ख़ुदादाद सलाहियतूं अलाह ताला असांखे पाण ॾिनो आहिनि, असांखे इंस्टीट्यूट मां सिखी कोन आया आहियूं। सही, ऐं टैलेंट जी ॻाल्हि कयो था त टैलेंट हिकिड़ो पाणी पंहिंजो रस्तो पाण थो ठाहे। वाह वाह, ऐं ज़बरदस्त। जीअं त सईद तबस्सुम अव्हांखे ॿुधायो त दिसंबर में नवंबर जे एंड में असां पाकिस्तान स्टार अवार्ड इंशाल्लाह करियूं था। उन में पाकिस्तान जूं मशहूरु सेलिब्रिटीज़ हमेशह शरीक रहियूं आहिनि। अव्हांजो बि नालो हमेशह हूंदो, पर हस्बे रीत हस्बे रिवायत अव्हां ईंदा न आहियो। असां सां पर वरी गॾु हिकु तव्हांजे ॿियो लाइ महिमान रज़ाक मेमन त बाद में ईंदो, पर आउं वरी बि इहो ॿुधाईंदो हलां त मेमन साहब जन पिया मूंखे ॻाल्हाइण न था ॾियो। आउं पंहिंजनि दोस्तनि भाइरनि साथियुनि सॼणनि सभिनी खे मुबारकबाद बि ॾियां थो, ऐं सभिनी खे घुराइण जी कोशिशि बि कयां थो। मूंखां का ग़लती खामी कोताही रहिजी वई हुजे त हथ जोड़े आउं अव्हांखां माज़रत बि करे सघां थो। न माशाल्लाह सां जावेद टकाणी साहब हमेशह पंहिंजी जॻहियुनि ते जेके जेके कम असांजा न सिर्फ़ु तव्हांजो नालो जेके जेके माण्हू जिथे जिथे कमु करे रहिया आहिनि, असांजे आर्टिस्टनि जे लाइ कमु करे रहिया आहिनि, उहो ॾाढो ख़ूबसूरत कमु करे रहिया आहिनि। ऐं कंहिंखे अवॉर्ड ॾियणु, कंहिंखे एप्रिसिएशन ॾियणु, मूंखे लॻे थो इन खां बहितर को कमु कोन्हे। पर जेकॾहिं अव्हांखे ईअं लॻे त हिन सां गॾु अवॉर्ड सां गॾु पैसा न आहिनि त हिकिड़ो ॿियो मुंहिंजो दोस्त उन सां गॾु आउं कनेक्ट आहियां, जंहिंमें तमामु फ़नकारनि सिंध जे तमामु फ़नकारनि खे हेल्थ कार्ड जेको हुकूमत पाकिस्तान रिलीज़ करे रही आहे, जंहिंमें मर्दनि जे लाइ 7 लख रुपया ऐं फीमेल जे लाइ 15 लख रुपया आहिनि। उहे बि हेल्थ कार्ड आउं उन्हनि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदो आहियां। घणनि आर्टिस्टनि खे पहुचाए चुको आहियां। ज़बरदस्त। ऐं अनक़रीब मुंहिंजा 2 गीत कॉमेडी गीत अची रहिया आहिनि। उनखे अलावा 3 अदद किताबनि ते बि कमु जारी आहे। सॼे प्रोग्राम में नया नया कम जावेद टाकाणी साहब ॿुधाईंदा रहंदा आहिनि। कॉलर्स सां गॾु आहिनि, उन्हनि खे शामिल करे था वठूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नूर अली चांग शाहपुर चक्कर खां सर। जी नूर अली साहब, कीअं आहियो? ख़ैरियत सां आहियो? ख़ुशि आहियो? तबियत ठीकु आहे? आऊं तबियत ठीक कोने, मोटरसाइकिल किरी पियो आहियां। और जावेद साहब खे मुंहिंजा मुबारक हुजनि सालगिरह जूं। साईं वॾी महिरबानी। असांजो सिंध जो पंहिंजो सिंध जो बहितरीन कॉमेडियन, ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांखे ॾिसी। साईं अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, सलामत रखे। मुंहिंजी दुआऊं नेक तमन्नाऊं हरदम हर पल हर लम्हे तव्हां सां गॾु हुयूं, तव्हां सां गॾु आहिनि, ऐं इंशाअल्लाह तव्हां सां गॾु रहंदियूं, ऐं तव्हां बिल्कुलु शाम ताईं सेहतियाब थी वेंदो इंशाअल्लाह। आमीन। साईं और तव्हांजे लाइ मूं शेर बि रखियो आहे प्यारा साईं। हुकुम कयो सर। इस सादगी पे कौन न मर जाए खुदा, इस सादगी पे कौन न मर जाए ए खुदा, लड़ते हैं और हाथ में तलवार भी नहीं। वाह 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 वाह, ज़बरदस्त, वॾी महिरबानी, ज़बरदस्त। वॾी महिरबानी। वॾी महिरबानी नूर अली साहब कॉल करण जे लाइ। प्रोग्राम सां जुड़ियल रहिजो, ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं इंशाल्लाह प्रोग्राम में थियण वारियूं आहिनि। मेमन साहब सां गॾु तशरीफ़ फरमाइनि। मेमन साहब, छा छा ज़िंदगी में हले पियो? कहिड़ा कहिड़ा कमकार हलनि पिया? किथे मसरूफ़ियात आहे? जी असां हींअर सिंधी जी नाले वारी फ़नकारा शाज़िया मारवी एल्बम करे रहिया आहियूं, ऐं असां शोभी भाई विञाए वेठासीं। अॼु असांखे सन टीवी ॿीहर ज़रिए इंशाल्लाह जल्दी रिकॉर्डिंग थींदी, जंहिंमें शोभी भाई असां सां रिकॉर्डिंग ॾे हूंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्लाह। ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿिया बि असांजा सुठा फ़नकार आहिनि। मास्टर ज़हीर जो बि असां फ्रेश एल्बम करे रहिया आहियूं। अमर सिंधी आहे, उनजो बि एल्बम थिए पियो। ऐं जावेद जो पहिरियों जॾहिं अबा कासम ऐं टाकाणी एल्बम बि मूं रिकॉर्ड कयो, अॼु वरी बि रिकॉर्ड करे मुसां जी ॻाल्हियूं ॿुधियूं त जावेद खे वरी रिकॉर्डिंग करणु खपे। सही। अच्छा, एल्बम जो दौर मूंखे लॻे थो इहो घटि थी वियो, पर ख़तमु न थियो आहे। एल्बम जो हिकिड़ा उहे असांजा व्यूवर्स आहिनि जेके सिर्फ़ु उहे ई शयूं पसंदि कनि था, ऐं अॼु बि उहो व्यूवर्स सां असांजे विच में मौजूदु आहे। बिल्कुलु। ऐं जॾहिं बि तव्हां ज़ाहिर हाणे ट्रेंड ॿियो आहे, हाणे माण्हू सोलो सॉन्ग्स ते घणो था वञनि, ऐं जेको तव्हां बजट एल्बम्स ते लॻाईंदा हो, हाणे माण्हू उहे सोलो सॉन्ग्स ते लॻाए ऐं पोइ कमु करे रहिया आहिनि। उहे बि ॾिठा था वञनि, सुठी ॻाल्हि आहे, बट हिकु तबिको आहे असां वटि जेको मूंखे लॻे थो उहा शइ, उहा फील कॾहिं उहा ख़तमु कोन थींदी आहे। मेजॉरिटी असांजो उहो तबिको आहे जेके इन तरीक़े जा गाना घुरे थो। बिल्कुलु। असांजी ॿारड़ी आहे जेको लाड़ आहे, उन में तक़रीबन इहे सिंधी जेको फोक रंग हले थो,
हाँ। ठीकु आहे। हाणे जे करे फोक रंग जे करे सुठे नमूने सां हुनखे मुतारफ़ करायूं था, असांजा अहिड़ा शाइर बि आहिनि जंहिंखे के कंपनी वारा मुतारफ़ नथा कराइनि ऐं सुठी शाइरी लिखनि था। त हाणे जे करे असांजो कमु जो शुरू खां वठी शौक़ु रहियो आहे त नवां नवां चेहरा अचनि, नवां शाइर अचनि। मां ख़िद में असां हुननि खे मुतारफ़ करायो, जंहिंमें सनम मारी जो पहिरीं एल्बम मूं रिकॉर्ड करायो आहे। असांजी सुरया सुमरो वॾो नालो, ज़बरदस्त, असां हुनखे मार्केट में जावेद जो बि पहिरीं एल्बम मूं रिकॉर्ड कयो। त मक़सदु असां जॾहिं शोभी बाई सां असां इहा रिकॉर्डिंग ते थिया ॿुधो थी रिकॉर्डिंग छो त मौसीक़ार सभु आहिनि, पर को मौसीक़ी जंहिंजो हथु हूंदो आहे, हर कंहिंजो हथ जो पंहिंजो मिठास आहे। ऐं शोभी जी बाई जी जेकी मिठास आहे ऐं मूंखे उन टाइम में बि ॾाढी वणी, लिखी रहियो हाणे वरी ज़ाहिर थी वियो तव्हांखे त इंशाल्लाह। कहाँ छुपे थे आप? ये क्या इल्जाम लग रहे हैं आप पे? कहाँ छुप गए थे आप? कंहिं माण्हू मंझि अचे बू बहार वो बाहर जी हाणे शोभी भाई न लिखी सघनि तंहिं करे नालो लिखी आया आहिनि। न हाणे लिखी, हाणे त लिखी कोन हाणे चवंदा मां न निकंदुसि, मां नालो लिखी अॻियां ईंदमि। हिकिड़ी ॻाल्हि दिमाग़ में रहिजी वई त अॼु सिर्फ़ु जावेद टाकाणी जी बर्थडे न आहे, असांजी भेण बिल्कुलु असांजे सरप्राइज़ खे तव्हां सभई मिली तहस नहस करे छॾियो। असां कोशिशि त करे सघूं था न, हैंड स्क्रोल में वञी ॿुधाए टिणी पा पा पो पो पहिरीं कयो टिणी पा भला, उहो तव्हांजी मर्ज़ी। तव्हां चओ पहिरीं टिणी पा करे था, पर को मसलो न आहे। अधी जे बारे में त ॿुधाइणु ज़रूरी आहे। असां चयो टिणी पा करे आख़िर में पोइ तव्हांखे केक बि त असांखे मिले, टिणी पा करे केक हो न कंदासीं ख़तमु थी वेंदो, मसलो इहो आहे। ये गलत फहमी है, अब नूर की है या मेरी है, ये अब बताना पड़ेगा आवाम को। हाँ ये अभी तक हम ये अभी नाम तक ले चल चुके रहा हैं है। यार। आप नहीं कह सकते दोनों की है, अब दोनों में से किसकी आज है वो ये नहीं तबस्सुम बताया। साहिबा वो नाम भी ले चुके हैं, आपने सुना नहीं वो तभी तो कह रही हूँ हमारे सरप्राइज का कोई फायदा ही नहीं है भाई, केक अभी से ला के रख दो। मैंने बिला वजह हटवाया था यहाँ से कि एंड में बताएंगे कि किसकी बर्थडे। खैर जी, पर असांजा आर्टिस्ट जेके आहिनि उहे प्यारा प्यारा जेके आर्टिस्ट आहिनि उहे ज़ाहिरा हर साल जेके उन्हनि जा परिस्तार आहिनि उहे इंतज़ारु कंदा आहिनि इन ॾींहं जे लाइ ताकी उन्हनि खे विशिस ॾेई सघनि ऐं हिन ख़ूबसूरत ॾींहं खे ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां असां तमामु आर्टिस्ट मल्हाए सघनि। जल्दी सां हिकु ब्रेक की तरफ़ हलूं था, वापसि थी कुझु प्यारियूं प्यारियूं ॻाल्हियूं प्रोग्राम में कंदासीं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदासीं जेके नॉर्मली असां कोन कंदा आहियूं। इंशाअल्लाह शामिल कंदासीं प्यारी प्यारी ॻाल्हियूं। वक़्तु आहे ब्रेक जो, तव्हां सां मुलाक़ात कयूं था हिन नंढी कमर्शियल ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। जी वेलकम बैक। अच्छा जी, खोड़ सारी प्यारी प्यारी ॻाल्हियूं प्रोग्राम में थी रहियूं आहिनि। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं जी मां वञण खां पहिरीं बि चयो जेके नॉर्मली असां जिन जे बारे में न ॻाल्हाईंदा आहियूं, अॼु थोरो सो उन बारे में ॻाल्हाइण जी बि कोशिशि कंदासीं ऐं पंहिंजे एक्टर्स जा तासुरात वठण जी बि कोशिशि कंदासीं। उन खां पहिरीं कॉलर्स सां गॾु आहिनि, उन्हनि खे शामिल करे था वठूं प्रोग्राम में। जी अस्सलाम वालेकुम। अच्छा ठीकु आहे, कॉल ड्रॉप थी वई। अच्छा जी, प्रोग्राम में अॻियां वधाईंदे ॻाल्हियुनि खे कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं असां तव्हां सभिनी जे साम्हूं रखंदासीं, कुझु अहिड़ियूं शयूं तव्हांजे साम्हूं रखंदासीं जिन मां ॿिनि ऑप्शन्स मां तव्हांखे हिकिड़ो को ऑप्शन सेलेक्ट करिणो आहे। उहो तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां पंहिंजे लाइफ स्टाइल जे हिसाब सां या अॻियां फ्यूचर जे हिसाब सां तव्हां कुझु बि सिलेक्ट करे सघो था। अच्छा, सभिनी खां पहिरीं तव्हां खां पुछणु चाहींदासीं त अगरि तव्हांखे ॿ ऑप्शन ज़िंदगी में ॾिना वञनि जेके हीअं पूरा थी वञनि था, हीअं कयो ई पूरा थी वञनि, उन्हनि ॿिनि ऑप्शन मां हिकिड़ो आहे त तव्हां इलाही फेमस जेके एक्टर आहिनि उहो थी वञो, जंहिंमें खोड़ सारा नाला अचनि था, शाहरुख खान जो बि नालो अचे थो, जेके वर्ल्ड फेमस एक्टर्स आहिनि, या त तव्हांखे एतिरो वॾो फेम मिली वञे या पोइ तव्हांखे कोई टॉप टाइकॉन वारो जेको टेस्ला टाइप को बिज़नेस मिली वञे। ॿिन्ही मां कहिड़ो तव्हां सिलेक्ट कंदो? पुछा कंहिंखे था करो? नूर, तव्हां सभिनी खां पुछा कया बि जेको जवाबु ॾियणु चाहे। बिजनेस अच्छा आइडिया, बिजनेस अच्छा आइडिया। एक्टर, ये फेमस एक्टर नहीं बनना। फेमस एक्टर, फेमस तो वैसे ही हो जाएंगे हम, एक्टर तो है, लेकिन बिजनेस भी साथ साथ पैसा आ जाएगा तो ऑटोमेटिक फैम मिलेगा। ये बड़े स्मार्ट एक्टर्स हैं हमारे भाई अंबानी इसको देखे और क्या। हाँ देखे वो कौन सा एक्टर है, कौन सा एक्टर है। हाँ, लेकिन बिल्कुल। फेमस है। पैसा है तो शाहरुख खान भी आता है, सलमान खान भी आता है, सब आते हैं। हम फेमस एक्टर्स को बुलाएंगे हम। ये अच्छा आइडिया है कि हम फेमस एक्टर को बुलाएंगे। भाई हमारी जो दोनों खवातीन हैं उन्हनि जो तो कुछ रायो ये आहे हिते मर्द हजरात जो छा चवण आहे। बिल्कुलु पैसो आहे त सभु कुझु आहे। हाँ, जेकॾहिं पैसे वो गानो याद पियो अचे, पैसो आ पैसे ये कुझु आहे न अॼुकल्ह ॿार। पैसो आहे त हर शइ आहे, पैसे त हर शइ थी सघे थी, नालो बि थी सघे थो, ऐं पैसो न आहे त कुझु बि न आहे। केतिरा सुठा आर्टिस्ट अहिड़ा पिया आहिनि जिन वटि पैसो न आहे, मुतारफ़ी कोन केरु नथो थी सघे। जेकॾहिं हीउ दौरु अहिड़ो लॻो पियो आहे जेकॾहिं पैसो आहे त हिकिड़ो गीत जेकॾहिं को रिकॉर्ड करे पंहिंजो हुन ते इन्वेस्ट करे थो त केतिरो फेमस थी थो, फेमस थी थो वञे। सही। असुल तो हिते मसइलो बि तव्हां सुठो बिज़नेस चाहींदो? बिल्कुलु। अच्छा हिते टाकाणी साहब हिकु नंबर, छो त जिते अंबानी जो ज़िक्र थिए थो उते टाकानी जो बि ज़िक्र हुअणु घुरिजे। असां पंहिंजे सोच मां था कयूं।
जेकॾहिं हुन वटि बजट आहे त पंहिंजे पुट जी शादी में सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान खे छो घुरायो हुयो? हा सिर्फ़ु मुंहिंजो नंबर हुन वटि कोन हो त चार ई गॾु हुजो यार लॉजिकल ॻाल्हि कई आहे टाकाणी साहब। पैसो सभु कुझु न आहे। जिन वटि किरोड़ अरबे रुपया आहिनि हुन वटि उहो नालो कोन्हे, उहो फेम वो कोन्हे। नालो कोन्हे। बिल्कुलु 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 तव्हां सही ॻाल्हि कई। त वाकई में उहे जेके फेमस नाला आहिनि उहे पोइ घुराइनि बि त उन्हनि एक्टर्स खे था उहे असां सोट मां पैसा सां वरी उन्हनि खे था ॾियनि। अंबानी टाकानी ॿई सोट मां सां आहिनि। हा बिल्कुलु बिल्कुलु असां सम्झी सघूं था हिन ॻाल्हि खे। बिल्कुलु हो हुते वेठा आहिनि। तव्हां जॾहिं पार्टीशन थियो तॾहिं अलॻि थी विया हो न? हा मुंहिंजो हा, नाना असांखे हुननि जा ख़बर आहे कावड़जी बिल्कुलु। वियो, नानाणा आहिनि न मुंहिंजा कावड़जी वियो। कावड़जी विया। हा घरेलू मसलो असां डिस्कस नथा करे सघूं। बिल्कुलु। अच्छा अॻियां वधंदे अगरि तव्हांखे मौक़ो ॾिनो वञे त भई तव्हां पंहिंजे लाइ प्राइवेट को जेट रखो, को जहाज़ रखो या को प्राइवेट पंहिंजे लाइ कश्ती रखो त ॿई मॉडर्नाइज़ तरीक़े जी हूंदियूं, फ्यूल फ्री हूंदो, तव्हांखे ड्राइवर बि हुनजो फ्री हूंदो, कैप्टन जंहिंखे चवंदा आहिनि ड्राइवर। अच्छा त तव्हां उन्हनि ॿिन्ही मां कहिड़ी सिलेक्ट कंदो? कहिड़ी राइड वधीक तव्हांखे वणंदी? जहाज बेहतर है। पानी वारो जहाज। पानी वाला जहाज़ या हवाई जहाज। हवाई जहाज़ हिते? पानी वारो जहाज। पानी वारो हिते? आउं केटी बंदर सां तालो रखां थो। मुंहिंजो मारोड़ा, झांगेड़ा, सांगेड़ा, मुंहिंजा मोहाणा, मुंहिंजा मीराणी, जेके बि भाइर दोस्त साथी, मुंहिंजी अमड़ियूं, मुंहिंजी अदड़ियूं, मुंहिंजी भेनरूं, मुंहिंजा मारोड़ा, झांगेड़ा जेके बि आहिनि उहे केटी बंदर वारा आहिनि। उहो भले मूंखे पाणी वारो चपू वारे होड़े ते हलाए न, मुंहिंजे लाइ क़ाबिल क़बूल। अच्छा मैनेज करे वेंदासीं। हा मुंहिंजे लाइ उहो ई क़ाबिल क़बूल आहे। सही सही। अच्छा हिते मेजॉरिटी जेके आहिनि उहे टे जवाब मूं वटि पाणी वारे जहाज़ जा आहिनि। इहे छो? पाणी सां मोहबत घणी आहे? एक्चुअली पानी वारे जहाज़ में इहो आहे जो पूरी दुनिया साम्हूं हूंदी आहे। जहाज़ में हिकु लिमिटेड नंढी खिड़की हूंदी आहे, रुगो बादल नज़र ईंदा आहिनि। ठीकु आहे। हुन में पूरो वसी हिकिड़ो समुंड आहे। जिते पोर्ट आयो, जिते किनारो आयो, वञी बीहारियो, थोरी देरि रेस्ट कई, हुते वरी जॾहिं एयरपोर्ट्स अचनि, किथां परमिशन मिले किथां न मिले, हज़ार मसला आहिनि न। ही पंहिंजे हथ में आहे। सही सही। और अगर शार्क आ गई बीच में? देखिए शार्क बताए जरा। शार्क के एरिया मैंने इसीलिए तो स्लाइड किया डायरेक्ट। नहीं उसमें फिर कोई परिंदा टकरा जाए। हाँ नहीं, कितने एक्सीडेंट होते हैं हमारे पास। फायर कर देते, शार्क को कौन फायर करेगा? सुनो एक ट्रायंगल एरिया है जहाँ पे अक्सर दुनिया के काफी सारे जहाज गुम हो चुके हैं। बिल्कुल बिल्कुल। देखो हर जगह हर चीज है, मगर यहाँ एक खुला आसमान, खुला समंदर, पूरा एक जहान खुला हुआ। बताइए आपको समुंदर पसंद है? समंदर इनको लाइट हाउस में नेचर पसंद है। लाइट हाउस में जॉब दिलवाए इनको। लाइट हाउस में जॉब में। सो नेचर से मोहब्बत है जी। यार मेरा शौक है। मुझे था कि ना यार वहाँ ना कुछ अरसा गुजार के आ जाऊँ। उधर टावर बना हमारी है। फीमेल भी कमजोर नहीं है पाकिस्तान की। नहीं मैंने बच्चों को बोला, मैंने कहा मेरा नाम लिखवाओ, मैं जाऊंगी। कि मम्मा वहाँ से कोई जिंदा वापस आया नहीं। मैंने कहा वो जिंदगी अल्लाह के हाथ में है। अब तो 2 अलाउ हो गए, पहले सिंगल थे, अब 2 जा सकते हैं। अपनी पार्टनर को ले जा सकते हैं। हमारे पाण सां गॾु कंहिं न कंहिंखे मारींदा। कश्ती में सफ़र करण सां बि इहो आहे त इहो वॾा चवनि था त गुनाह माफ़ थियनि था। कश्ती में सफ़र करण सां त जेकॾहिं कश्ती में छा कुदरतियूं जो असां हर शइ ॾिसी सघूं था। ऐं जहाज़ में जेकॾहिं मथां वञूं था का ख़बर न आहे, हुन में कुदरत जो रंग ॾिसूं था, हुन मां असांखे अजब नज़ारा ॾिसूं था। पाणी खे ख़ौफ़ थिए थो, ख़ौफ़ त हर शइ थिए थी, हर जॻह ते जहाज़ में बि थिए थो, पर हूअ अखियुनि अॻियां सभु शइ ॾिसूं था। जेकॾहिं मौत बि आहे त अखियुनि अॻियां आहे, हू त मथां खां अचानक किरे ख़बर ई कोन पई छा थी वियो। मरणो आहे त हुन साम्हूं ॿुधंदासीं न, ख़बर पइजी वेंदी छा थो थिए। अल्लाह सही ख़ैर करे। अल्लाह रहम करे। पर हे तो ॾाढो गहरी सोच में वञे। सभिनि खां ख़तरनाक मौत जेकी आहे न, उन में जेका ॿुधण वारी मौत आहे उन में शहादत जो दर्जो मिलंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु दर्जे जे अज़ियतनाक हिकिड़ी उहा मौत आहे। इन ई दर्जे खे मद्देनज़र रखी सिंध टीवी जो हिकिड़ो लॉन्ग प्ले असां विच समुंड में कयो। राइटर हुनखे चयो, ॾिसण खां पोइ चयो त यार ही वाहिद प्ले जंहिंमें न दरी, न दरवाज़ो, न को घर, न बंगलो, सिर्फ़ु ओनली समुंड ई परे परे ताईं चौतरफ़ कोई बि किनारो बिल्कुलु नज़र न आयो। असांजो इमरान चांडियो हुयो, उन हिकिड़ो लॉन्ग प्ले कयो हुयो, सदरुद्दीन बाउचे जो लिखियलु हो, जंहिंमें 2 ई कैरेक्टर हुआ, मुस्कान मीराणी, जावेद टाकाणी। मुस्कान मीराणी, जावेद टाकाणी। किथे मल्हाईंदो हुजे पंहिंजो? न सॉरी, मुस्कान सखीराणी। सखीराणी। पर उन में बि ईअं आहे।
हा अच्छा इन ई ॻाल्हि खे छो त असां एतिरी डीप डेप्थ में वञी हिनखे सोचे रहिया आहियूं त थोरो सो मां सोचियो असां बि थोरो डेप्थ में वञूं। जी, जी। हाणे दुनिया ॾाढी जेका आहे उहा एडवांस थी वई आहे। असां ॾिठो आहे त रेस्टोरेंट्स ऐं होटल्स जेके आहिनि उहे समुंड जे अंदरि बि ठही रहिया अंदरि बि आहिनि। सो ठही तव्हां सभिनी मां अगरि तव्हांखे मौक़ो मिले त घर जेको आहे उहो समुंड जे अंदरि या हिकिड़ी वेकेशन जेका आहे उहा समुंड जे अंदरि ईअं को सेटअप सॼो ठहियलु हुजे, समुंड जे अंदरि प्लान कई वञे या पोइ के मथे हिल स्टेशन ते बाबूसर टॉप खां बि मथे कंहिं हिल स्टेशन ते तव्हांखे मोकिलियो वञे त ॿिन्ही मां किथे तव्हां वञी वेकेशन सेलिब्रेट कंदो? जेको बि जवाबु ॾियणु चाहे। साईं समुंड में, समुंड जे अंदरि वञी समुंड जे अंदरि में हफ़्तो बंदि रहणो आहे हाँ हुते? हफ़्तो बंदि रहणो आहे बिल्कुलु। ऐं आबरोस सही। ॿुधी वञे त हाणे केॾो टॉप पे वॾो ज़्यादा टॉप पे ज़्यादा अच्छा है। त हाणे त टेक्नोलॉजी आहे त होटल्स ठही रहिया हुन आहिनि हुते। टेक्नोलॉजी में ई आबरोस ॿुधी वई आहे ऐं हुन हा। में दुनिया जा मशहूरु बिज़नेस टाइकून हुया। न बिल्कुलु ऐं बिल्कुलु ईअं आहे बट उन्हनि जा रिस्क त हर अॼु किथे ताईं आहे। उन्हनि जा रिस्क त खणणो वाक़िआत पए थो, मीडिया रिस्क त खोड़- खणणो पए थो पर ॾिसो ॾिसो एक्सीडेंट त बाबूसर टॉप ते बि थिया आहिनि हिन दफ़े खोड़ सारा जेके सोचे बि माण्हू नथो कुदरती सघे। आफ़ात थियूं आफ़ात ऐं थियूं, माण्हुनि जूं yes। पंहिंजूं ग़लतियूं हुयूं। तव्हांखे जॾहिं बार बार गवर्नमेंट वॉर्न करे पई Yes। हालात ख़राब आहिनि, लैंडस्लाइडिंग आहे, उते बारिशूं हमेशह घणियूं थींदियूं आहिनि, पत्थर किरंदा आहिनि ऐं उते एॾी रश तव्हां करे था छॾियो जो तव्हांखे वापसी जो रस्तो नथो मिले। बिल्कुलु बिल्कुलु कुझु साल पहिरियां मरी में स्नोफॉल में बि इहा ई शइ थी। Yes, इलाही डेथ्स रिपोर्ट त थियूं। उन में असांजी इंसानी ग़लती आहे। कुदरती आफ़ात त आहिनि हिननि पास नारायण कागान हा। जेकी बि नादर ने रियाज़ आहिनि, पर तव्हां मौसम जी अपडेट वठी वञो, तव्हांजे हथ में मोबाइल आहे यार, हर शइ तव्हां वटि आहे। बिल्कुलु बिल्कुलु पंहिंजी हिकिड़ी सुठी लाइफ खे सुठी उनखे ज़िंदगी जो आख़िरी सफ़र छो पिया ठाहियो? सही यादगार सफ़र ठाहियो न उनखे। बिल्कुलु बिल्कुलु ईअं ई आहे। एक दफ़ा भी इतना वार्न किया था कि नहीं जाओ, फिर भी वो बरसात में कितनी तबाही हुई है। हाँ लोग वो ज़ाहिर है वो हमारे सुनते भी नहीं है। सुनते भी नहीं है। ये हमारे साथ मसला है। हम अच्छे लिस्टर्स बिल्कुल नहीं है। ये हमारे कितनी दफ़ा बताया, आपने भी बताया, इन्होंने भी बताया, मैंने लेकिन सुने नहीं। सुने नहीं। हाँ आपने सुना हमने क्या कहा? हाँ आपने जो कहा वो बात ये है त या त बिल्कुलु मथे वञो या बिल्कुलु हेठि वञो, पर जेॾां ॿिन्ही पासे वेंदा त वेंदा यकीनन मथे। आउं उनजे भेट में इहो थो चवणु चाहियां त सामुंडी जेके ॿेट आहिनि उन्हनि जी रखवाली करण लाइ, उन्हनि खे ॾिसण लाइ ऐं जेके सामुंडी पाणी सां जेके नुक़सानात थियनि था उहे ॾिसण लाइ। ॿियो अव्हांखे ॿुधाईंदो हलां त दुनिया जितां शुरूआति थी हुई, जिते मुख़्तलिफ़ बंदर रहंदा हुया माज़ी में, हज़ारे साल अॻु हिते केटी बंदर, बंबोर वग़ैरह, दीबल बंदर, बंबोर बंदर, केटी बंदर, उन्हनि मां 8 या 10 बंदर हिते हुया। उन्हनि मां हिकिड़ो बंदर आहे जंहिंजो नालो आहे वलीका बंदर या अहिड़ो नालो आहे, उहो समुंड जे अंदरि आहे। इत्तेफ़ाक़ सां सिंध टीवी जे दोस्तनि जी डायरेक्टर्स दोस्तनि जी टीम सां, जंहिंमें ज़फ़र जसकाणी बि शामिलु हुयो, असां ॿेड़ी में घुमण फिरण जी नियत सां वियासीं। हू बंदर जेको समुंड जे अंदरि उहो 15-20 सालनि में हिकु भेरो को नुमायां थींदो आहे, पाणी घटि थींदो 15-20 सालनि में। उहो इत्तेफ़ाक़ सां असांखे ॾिसणु नसीबु थियो ऐं उन जूं दीवारूं जेके आहिनि 6 फुट जूं दीवारूं, 6 फुट जूं, वॾे परे ताईं। ऐं उन में ॿुधायो वियो त हिते मोहम्मद बिन कासिम पंहिंजे जॾहिं सिंध ते आयो हो तॾहिं हिते मस्जिद बि ठहियल आहे ऐं हुनजो काफ़िलो सॼो हिते बीठो, उठ घोड़ा ऐं लखनि जी तादाद में आवाम हिते हुयो। त अहिड़ी शयुनि जी ऐं आसार क़दीमा जी हिफ़ाज़त बि करणु घुरिजे। बेशक इन्हनि जो सैर कजे ऐं इन्हनि जी हिफ़ाज़त करे ऐं दुनिया ते इहो बावर कराइजे त असांजो रिच कल्चर आहे, असां ॿोली वारा, असां कल्चर वारा, असां पंहिंजे तहज़ीब और तमदुन खे संभालण वारा। असां उते समुंड में वुमेन फिश बि ॾिठी। रियली? वुमेन फिश असां पाण बकलम ख़ुदि बदनफ़्से नफ़ीस, मुंहिंजे सिंध टीवी जा इहे समूरा दोस्त मूंसां गॾु हुया। सदरुद्दीन वाउचो, शिराज सुमरो, इमरान चांडियो, ख़ैर मोहम्मद खेड़ो, अली रज़ा कटपर, ज़फ़र जसकाणी, असां सभु हिकिड़ी ॿेड़ी में हुयासीं उते जे दोस्तनि जे ताउन सां। ॿियूं बि कई अहिड़ियूं नादिर शयूं असां ॾिठियूंसीं। हिकिड़ो बाज़ ॾिठोसीं, इंसान खां वॾो बाज़, त ख़ामोश हीअं बसि अखियूं असांजी ॿेड़ी हीअं वञे पई, हीअं कावड़ में ॾिसे पई हीअं, इंसान खां वॾो बाज़। कुदरत जूं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके ज़ाहिर तव्हां आम नथो ॾिसे। असां बजाए जो टॉप ते वञी रहूं हिकु हफ़्तो,
बजाए जो समुंड जे अंदर वञी रहूं हाँ। पर ॿाहिरि रही कुझु करे बि त सघूं न। कुझु करे बि त सघो। कुझु तव्हां ॾाढो दिलि ते वठी छॾियो ॻाल्हि ते। असां त बसि उहो- एग्ज़ाम्पल असां कहिड़ो सच में तव्हांखे वेकेशन प्लान पिया करूं, ॾाढी महांगी आहे वेकेशन। अलाए मूं असां तव्हांखे न पिया मोकिलियो सोचियो असां मूं सोचियो शायदि कंहिं कंपनी अव्हांखे इहो ऑफर ॾिनी हुजे। के कूपन रखियल हुजे न असां विराईंदा हुजूं। न फ़िलहाल असां कोन पिया विरायूं। असां तव्हांजी मर्ज़ी टपाल पोइ। मेज़बान जो कूपन विझूं पिया, पाण ख़रीदियो ऐं पोइ हुनखे फिल कयो। ख़ैर जी, अच्छा अॻियां वधते छो त दुनिया ॾाढी एडवांस थी रही आहे, दुनिया ॾाढी फास्ट हली रही आहे। टैलेंट जीअं असां पहिरीं चई रहियासीं, तव्हां वटि जेको स्किल आहे, जेको टैलेंट आहे, उहो ज़ाहिर उहो सभिनी खां वधीक अनमोल आहे। सो हिकु टैलेंट जेको दुनिया में हर जॻह ते हली रहियो आहे उहो इहो आहे त तव्हां फास्टली का बि जेका लैंग्वेज आहे, अंग्रेज़ी खे घणो फ़ौक़ियत आहे दुनिया में, त का बि फास्टली लैंग्वेज ॾाढो फ्लूएंसी सां तव्हां ॻाल्हाए वञो, तव्हां उनखे सिलेक्ट कंदो या पोइ तव्हां कंहिं इंस्ट्रूमेंट खे तेज़ वॼाइण खे सिलेक्ट कंदो? ॿिन्ही मां कहिड़ी शइ खे सिलेक्ट कंदो? तव्हांखे छा थो लॻे त ज़िंदगी में कहिड़ी वधीक शइ कमु अची रही आहे? पंहिंजी ज़बान, सिंधी अबाणी ॿोली पंहिंजी ज़बान। मिठड़ी इहो अबाणी इहो ऑप्शन में ई न हो, इहो ऑप्शन में ई न हो। इहे त असां वटि आहे न, उहा असांखे कंहिंखां वठण जी ज़रूरत न अदर आहे। कंट्रीज़ जी लैंग्वेज जी ॻाल्हि पिया कयो। ॾिसो ही पहिरियां दौर हुयो इंग्लिश जो, हाणे अचे पियो जपन चाइनीज़ जो दौर। हा, हाणे स्कूल में बि काफ़ी हद ताईं कोशिशि कई पई वञे। अॻियां हिन वक़्तु टेक्नोलॉजी जो ज़मानो आहे ऐं दुनिया जहिड़ी फास्ट हले पई त इन में हिन वक़्तु जेको फस्ट वर्ल्ड नंबर 1 ते चाइना पई अचे, त हिन वक़्तु असांखे मुंहिंजे ख़्याल में त इंग्लिश त असांखे घुटी में प्यारी वई आहे। ॿियो कुझु न, ABC ही शी दिस दैट गुज़ारो थी वेंदो। गुज़ारो थी वेंदो आहे, सही चाइनीज़ असां लाइ हींअर मास्टर। सही। अगरि सो असां- एशिया में जेके माण्हू रहनि था उहे ज़रूरु इन तरफ़ वञनि। उहो एशिया जो मूंखे लॻे थो हाणे त ग्लोबली बि इलाही ग्लोबल विलेज आहे बिल्कुलु। सही सही। सो लैंग्वेजिस खे फ़ौक़ियत ॾींदो या इंस्ट्रूमेंट सिखण खे फ़ौक़ियत ॾींदो? न लैंग्वेज खे। लैंग्वेजिस खे मूं तव्हां त ॿ अल्फाज़ सिखिया बि आहिनि चाइना जा। कहिड़ा? चेंग मां ची चांपूं छा थो चईं तूं। ज़बरदस्त ज़बरदस्त, सुठी आहे। इहो कंहिं चाइना वञी ज़रूरु इहो चइजो। सही, चेंग मां ची चऊं। हा ज़रूरु चइजो। जी मेमन साहब। बिल्कुलु सिखणु खपे, छो त इल्मु हा। को बि हुनर आहे, इल्मु आहे त उनखे सिखण सां ख़बर पए थी। सही, सो ऐं नबी साईं जो बि फरमान आहे, जेकॾहिं तव्हांखे जेकॾहिं इल्मु सिखण लाइ जेकॾहिं चीन वञिणो पए त वञो। ऐं चीन खे जेकॾहिं अॼु दुआ आहे त नबी साईं जेको तमामु लफ़्ज़ मुबारक निकिता हुआ, उनजे करे अॼु असांखे चीन जेकॾहिं सिखणो पए पियो त असुलु कहाणी जेको उहे उतां जितां फिराए चऊं मेन ॻाल्हि उहा चई असांजे नबी साईं चयो जेकॾहिं तव्हांखे इल्मु फिराइणो आहे तव्हां चीन निकिरी सघो था। सही सही। अच्छा, सो तव्हां बि ज़ुबान खे तरजीह ॾींदो हिते? लैंग्वेजेस को तरजीह देंगी या किसी इंस्ट्रूमेंट बजाने को? नहीं, लैंग्वेज ज़रूरी है क्योंकि लैंग्वेज हमें राब्ते के लिए काम आती है। सही सही। चाहे आप शहर में हो या शहर से बाहर हो या मुल्क से बाहर हो, लैंग्वेज ज़रूरी है। और वैसे भी अगर आपको कोई स्किल आता भी है और आप कहीं और जाते हैं, आपको उसकी जुबान ही नहीं आती, तो आप बता भी नहीं सकते कि मुझे ये स्किल आता है। अच्छा, हाँ ॿ ऑप्शन जेके जल्दी जल्दी असांखे पिक करना आहिनि, तव्हांखे ॾिना था वञनि, तव्हां आराम सां पिक कजो। पहिरीं ॿियनि खां कराए वठो, तव्हां आराम सां वाउचर मिलेगा, आप आराम से पिक करिए। कहाँ GFS वालों की तरफ से मिलेगा वाउचर। इसी को काट के बांट लेते हैं और कुछ है नहीं हमारे पास, इसी को काट पीट के हम बांट लेते हैं। अच्छा, जल्दी जल्दी सां अगर आपको 2 ऑप्शन दिए जाएं, तव्हां सभिनी खे अगर 2 ऑप्शन ॾिना वञनि, या त तव्हां ज़िंदगी में को सुपर पावर तव्हांखे मिली वञे, को तव्हां सुपर हीरो ठही वञो। असां फिक्शन मूवी असां सभिनी ॾिठियूं आहिनि बचपन में, त या त तव्हां सुपर हीरो थी वञो या पोइ तव्हांखे 2 करोड़ रुपया ॾिना वञनि, कहिड़े ऑप्शन खे पिक कंदो? सुपर हीरो ज़रूरी है। सुपर हीरो। पैसे 2 करोड़ नहीं चाहिए, बिजनेस में काम नहीं, जब सुपर हीरो होंगे वैसे ही करोड़ों आ जाएंगे। लॉजिकल आंसर्स आ रहे हैं यहाँ से मुझे, बड़े बड़े। सुपर हीरो बिल्कुलु सही आहे जी ॻाल्हि। सुपर हीरो। तव्हां कहिड़ो ऑप्शन सिलेक्ट कंदो? मूंखे पैसा ॾियो, मां करबला वञा, मां ईरान वञा, मां उम्रो करे अचां, मां हज करे अचां। वाह, सो उहे 2 करोड़ रुपया तव्हां खणंदो इन उन लाइ। ॿिन्ही ऑप्शन में, उन जे लाइ उते ख़र्च कंदो। ठीकु आहे। टाकाणी साहब। तव्हां टाकाणी था आहियो न? टाकाणी साहब जवाब ॾे वञे त बेहतर आहे पहिरीं। हा, हुनखे सुपर हीरो नथा थियण ॾियूं, छो त हू हीरोइन थी सघे थी, हीरो नथी थी सघे। कुझु बि करे हीरो नथी थी सघे। हीरो नथी थी सघे, सुपर पोइ हीरो हिते आउं भला। थियण लाइ तयारु आहियां। हा, सो तव्हां पैसनि खे छॾे 2 करोड़ रुपया? न पैसा वैसा खपनि ई नथा। 2 करोड़ आहिनि, सोचो। न का ज़रूरत न पैसे जी। घर में मायूं वेठियूं आहिनि, कमी 5 करोड़ आएंगे। सुपर हीरो बहितर। चलो, सुपर हीरो असां वटि मेजॉरिटी सिवाय नूर साहिबा जे तमामु जेके असांजा 3 ॿिया आर्टिस्ट आहिनि उन्हनि सुपर हीरो खे सिलेक्ट कयो आहे। सो सुपर हीरो जे नज़र सां ई 2 पावर्स अगरि तव्हांखे ॾिनियूं वञनि त या त तव्हां सुपर हीरो जी जॾहिं ॻाल्हि कजे, या त हिकिड़ो असां सुपर हीरो ॾिठो आहे न भरपासे वारे मुल्क में, असां मिस्टर इंडिया मूवी बि ॾिठी, या त तव्हां मिस्टर इंडिया थी वञो, या पोइ तव्हांखे फ्लाई करणु अची वञे। ॿिन्ही मां कहिड़ी पावर? यानी स्पाइडरमैन बन जाए। हाँ, स्पाइडर फ्लाई थोड़ी करता है, सुपरमैन फ्लाई करता है।
हाँ। या ऋतिक रोशन की मूवी नहीं आई थी एक, हाँ वो बन जाए। हाँ हाँ। चले दोनों हमने यहीं से ले लिए। दोनों जा रही हैं, अपने लोग हैं कोई बात नहीं। पड़ोसी हैं यार, हक है उनका। पड़ोसी है कोई बात नहीं, सबसे उधर हक पहले जरा ज्यादा पड़ोसियों का जमा हक लेते कभी होता कभार। नहीं, हम ना ऋतिक रोशन बनेंगे ना मिस्टर इंडिया बनेंगे, हम बनेंगे मुस्लिम हीरो। तो वो क्या करेगा, वो इनविजिबल होगा या फ्लाई ऑलरेडी करेगा? पावर आ जाएगी जब वो मुस्लिम हीरो होगा तो। यार ये इतने लॉजिकल आंसर्स क्यों आ रहे हैं? एक मासूम सा प्यारा सा सवाल है हमारा कि आप गायब होना चाहेंगे या फिर आप उड़ना चाहेंगे, दोनों में से केड़ी शेता सेलेक्ट करो? गायब गायब थियण चाहिए। गायब थी छा कंदो सभिनी खां पहिरियों खां? इंसानियत जी फलाह बहबूद जे लाइ, पंहिंजे धरती जे लाइ, पंहिंजे मारूड़नि जांगीड़नि जे लाइ, पंहिंजे उन्हनि अबोझ माण्हुनि जे लाइ जिन जेके बेपहुचनि, जिन जो कमु नथो थी सघे, उन्हनि सभिनी जी मदद करो। उहा त ज़ाहिर थी कबी आहे। न आऊं गायब थी छा? गायब थी गायब कम थी कबो वञे जेको मदद वो ज़ाहिर थी कभी, बिल्कुल वो ज़ाहिर थी वो कभी। त तव्हां वेंदो ज़ाहिर आहे उन्हनि वटि तॾहिं उन्हनि थींदो जी न। हेल्प कंदुसि न, गायब थी कंदुसि। गायब पोइ- थी कंदो। पोइ ॿाहिरि मतिलबु न मूंखे सॼी मिस्टर ज़िंदगी इंडिया थी वेंदा, सीधी सही ॻाल्हि आहे। मिस्टर इंडिया थी वेंदा। सही। बिल्कुलु मुकमल त गायब न कयो न मूंखे। कोई अहिड़ो कम, अनिल कपूर वापसि अची वेंदो। कोई अहिड़ो कम जेको माण्हुनि जे साम्हूं न करे सघंदा हुजो, उनजे लाइ गायब थियणो पए, जेको ॿुधाए सघो। न ॿुधाइण वारा कम न कराईंदासीं असां। अहिड़ो कहिड़ो कोई बि कमु अहिड़ो न आहे जंहिंजे लाइ गायब थियणो पवे। पक सां हाँ, हाँ। लोग कयूं। खुदा जब दोस्त है अपना तो क्या दुश्मन का अंदेशा। सही ज़बरदस्त। के पीके वो थप्पड़ पहाड़ वो कॾहिं कॾहिं दिलि चवंदो आहे न, त न, न, न ॾिसे रुको, तो नहीं थप्पड़ ई चलेगा। मां वापसि। हम लोग लियारी वाला डरता मरता नहीं है। ओ जो सॉरी, खुदा का ओ सॉरी सर, सर त आराम सां वियो, हाँ, सर तारा बात टेक करो, लॻाए वियो, हाँ। आराम सां वियो। हिते भई कहिड़ो पावर खणंदो? गायब थींदो या उॾामण सिखंदो? उॾामण सिखंदो। केॾां वेंदो उॾामी? सिधो। फॉरेन पावर तव्हांखे मिली वियो, केॾां उॾामी वेंदो? सॼी दुनिया ॾिसंदासीं, दुनिया ॾिसंदासीं। उहो जेको समुंड वारो जहाज़ खयो हो, इहो उड़ण वारो जहाज़ अब आगे जहाज की वो ऑप्शन भी हो, वो ऑप्शन भी हो, ये ऑप्शन भी हो। मईगन में पहुंचे, हिन ऑप्शन में उॾामण खपे, उत्तराखंड में हिन पहुंचे। ऑप्शन में उॾामण खपे। हिन दुनिया वारो option- ॾिसे, छो त पहिरीं समुंड जो सैर करे ॾिसोसीं, हाणे उॾामण ॾिसो। हाणे ईअं करिणो आहे। ठीकु आहे भई, हिते कहिड़ो ऑप्शन खपे? इनविजिबल थियणो आहे या फ्लाई करिणो आहे? पावर फिलहाल यार, फिलहाल फ्लाई करिणो आहे। ऐं फॉरन तव्हांखे उहो हीअं ॾिनो वञे त हिन वक़्तु फॉरन फ्लाई करे केॾां वेंदो? करबला। करबला वञिणो आहे। ॿ करोड़ रुपया अॻुवाट छो वरिता? ॿ करोड़ वापसि मुंहिंजो घुमी फिरी उते ई आहे। ॿियो उते वञी बि त ख़र्चो थींदो न, रुॻो फ्लाई थोरी आहे, उते वञी ख़र्चो बि त थियणो आहे। उहे 2 करोड़ खणी वेंदासीं असां। वो शॉपिंग के लिए रखिएगा। न उहो पंहिंजे ॿारनि खे वठी वेंदसि यार। ॿारनि खे वठी वेंदमि। यस, मुंहिंजे घर में हिन वक़्तु जहिड़ो पियो हले, मम्मा गाॾी खपा, साल थी वियो आहे करबला कोन वई आहियूं, गाॾी खपा पर करबला वठी हल। इंशाल्लाह। हालांकि 2 करोड़ हर रुपया साल वेंदा आहियूं। अधी 2 करोड़ रुपया बि खया ऐं फ्लाई बि करे पई। हाँ, ऐं पर चए थी वेंदा तोखे हिकिड़ी जॻह ख़र्च ते। करणा आहिनि। ऐं उन खां अॻु उन ते पानी के जहाज पाणी ते। वारे जहाज़ ते वई। हा, न त उहो ईरान में आहे न बंदर अब्बास। अब्बास बंदर। बंदर अब्बास मशहूर बंदर आहे। जी जी जी। जो का तो समझ सोचे लगे समझे भई वकालत जो शोबो गदा सोचे समझे फैसलो करे। सोचे समझे फैसलो कयो। ये न पी स्टेटमेंट दे, सोचे समझे स्टेटमेंट भी दे। अच्छा, तो यहाँ क्या सिलेक्ट हुआ था? फ्लाइंग सिलेक्ट हुआ था। कहाँ जाएंगी? फॉरन अभी मिल रहा है। दुबई जाना है। क्या करना है वहाँ जाके? शॉपिंग करनी है। शॉपिंग करनी है। वैसे आजकल लोग दुबई में जाके वो बड़ा वो आर्टिफिशियल नेल्स और सारी वो एस्थेटिक का वो फैशन हो गया। तो बताने वाली बात नहीं, जाके तो करवाएंगी ना। औरतों के शॉपिंग में ये भी इन्वॉल्व होता है ना। औरतों के शॉपिंग का मतलब भी होता है घूम फिर के सैलून में होकर। आजकल जापान और चाइना में ज्यादा ट्रेंड चल रहा है। हाँ। और हमारे कुछ मिनिस्टर साहबान भी गए थे। हाँ, आजकल तो बड़ा चर्चा चल रहा था सोशल मीडिया पे। हाँ जी। तो अब दुबई को जरा साइड पे रख विजिबल, दो। हाँ तो विजिबल चेंज आहे बिल्कुल कसम सां। खैर अॻियां वधंदे जल्दी सां उन खां पोइ ब्रेक ते असांखे वञिणो आहे। भई 2 ऑप्शन तव्हांखे ॾिना पिया वञनि ज़िंदगी जे लाइ, सॼी ज़िंदगी जे लाइ मुफ़्त में तव्हांखे फूड मिली रहियो आहे या पोइ तव्हांखे घुमण फिरण जी आज़ादी मिली रही आहे। छा खणंदो? फ्री में मिली रहिया आहिनि ॿई। छा घुमण फिरण। घुमण फिरण। फूड सां मोहब्बत न आहे? फूडी न आहियो? नो। अच्छा भई हिते घूमना घूमे फिरेंगे तो ऑटोमेटिक चीजें आ जाएगी। हिते फ्री में सॼी ज़िंदगी जेको आहे वो खाधो मिली रहियो आहे, जेको तव्हांजो दिलि चए तव्हां खाओ, या सॼी ज़िंदगी फ्री में घुमण? घुमण बहितर। हिते घुमण बहितर। घुमण खाधे सां कंहिंखे मोहबत न आहे यार। ये असांजा एक्टर्स यार, मूंखे लॻे थो सॼी ज़िंदगी डाइट ते रहिया आहियूं असां सभई, तंहिं करे खाधे सां असांखे मोहबत वही न आहे। सिंधी मीडिया फनकार सिर्फ़ हवा खाईंदा। हा, असां आदी आहियूं। असां बिना खाए असां घुमी वेंदासीं न। टकाणी साहब जल्दी सां ब्रेक जी तरफ़ हलूं था। वक़्तु आहे ब्रेक जो। तव्हां सां मुलाक़ात कंदा आहिनि नंढी कमर से ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध
जी वेलकम बैक। अच्छा जी प्यारी प्यारी ॻाल्हियूं असांजे जेके महिमान आहिनि उन्हनि जूं शामिल थी रहियूं आहिनि, ॾाढियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं शामिल थी रहियूं आहिनि। अच्छा कॾहिं कॾहिं अहिड़नि ॻाल्हियुनि में इंसान जी नेचर बि ख़बर पई रही हूंदी आहे न। अच्छा जल्दी सां केक बची वियो आहे ताकाणी साहब, जी जी केक अची वियो? केक सही है। हा बसि अची वियो, बसि थोरी देरि में। असां शुक्रगुज़ार आहियूं सिंध टीवी जा हैदर छदड़े साहब जा। असां शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा। अंदर जी ॻाल्हि ना अॻियां वधंदे प्रोग्राम खे अॻियां वधाईंदे अॻियां हलूं था। ऐं अच्छा हिकु हिकु शइ जेका असांजा एक्टर्स जेके आहिनि ॿुधण में इहो आयो आहे, अक्सर मूंसां त इहो मसइलो थींदो आहे, केरु मूंखे चवंदो आहे त यार एक्टिंग करे ॾेखार, त मूंखे जेसि ताईं एक्टिंग वारे कैरेक्टर में न हुजां मूंखे सम्झ में कोन ईंदो आहे त एक्टिंग कीअं कजे। इहो एक्चुअली असां सभिनी सां थींदो आहे। केरु सिंगर खे केरु चए ॻाए ॾेखार त शायदि उहो ॻाए ॾेखारे, शाइर खे चए शाइरी करे ॾेखार शाइरी करे, एक्टर खे केरु चवंदो आहे न एक्टिंग करे ॾेखार, त मूंखे लॻंदो आहे ख़बर न आहे कहिड़े तव्हां मुश्किल वक़्त में विझी छॾियो आहे। पर इहो असांजे प्रोग्राम में असां सभिनी खे करिणो पवंदो। अॼु थोरी सी नंढी नंढी सी एक्टिंग असां कंदासीं। हाणे इहो तव्हांजो फ़ैसिलो आहे त या तव्हां एक्टिंग कयो या तव्हां पंहिंजे बारे में सच ॿुधायो। का बि हिकिड़ी स्टेटमेंट तव्हां सभिनी खे पंहिंजे पंहिंजे बारे में ॾियणी आहे ऐं बाक़ी असां सभई जज कंदासीं त तव्हां सच ॻाल्हाए रहिया आहियो या कूड़ ॻाल्हाए रहिया आहियो। तबस्सुम साहिबा आपसे स्टार्ट करेंगे। कोई ऐसी बात बताएं जो सिर्फ आप ही को पता है कि सच है या झूठ है, हम जज करेंगे क्या वाकई ऐसा है या नहीं है। मैंने ज़िंदगी में चिकन टिक्का कभी नहीं खाया, ये बताया आप मैं सच कह रही हूँ या झूठ कह रही हूँ? झूठ। ये तो बहुत बड़ा झूठ है, मुझे तो झूठ लग रहा है। झूठ। ये तो मुझे बहुत बड़ा झूठ लग रहा है। सोच ले भाई, बिल्कुल झूठ। मैं क्यों झूठ बोलूँगी? झूठ। मैंने टेस्ट ही नहीं किया कभी भी। झूठ। ताकड़ी साहब तिक्का झूठ बोटी है, बिल्कुल हूंदी हाँ। लाइव में वैरायटीज अच्छी थी वञनि। ये तो बड़ा कॉमन मैं फूड है सिर्फ यार। टिक्के की बात कर रही हूँ। ये तो बड़ा कॉमन फूड है, ऐसे कैसे? और मैंने फिश भी नहीं खाया, दो चीज़ें नहीं खाई है कभी भी, एक टिक्का एक इस पे फिश। क्वेश्चन हो सकता है, सी फूड जरा लोग भागते हैं। हाँ मुझे जी taste नूर ही साहब नहीं छातो पता। लगे, छातो लगे सच कूड़। कूड़ भाई खा साम्हूं ले खाधा अथसि। अक्सर प्रोग्रामनि में मूंसां गॾु हूंदी आहे। यार ये खाने पीने आई है तो पकड़ सी मैं अच्छा बताए हमारे प्रोग्राम में फिश कब आई है? होती है। केक, केक होता है, हाँ फिश नहीं होती। मैंने फिश कभी भी नहीं खाया वाकई में। सिंध Serious? फनकार वेलफेयर ट्रस्ट के जो प्रोग्राम्स होते हैं उसमें, और जावेद तो बनवा के आता है हर प्रोग्राम मैं में। तो खाता भी हूँ शौक बनवा से। के भी आता है। बल्कि असांजे ले भी जाता हूँ। रेडियो जे प्रोग्रामनि में ठाहे खणी ईंदो हुयो। वकील करे वकालत को कोई तो दलाल बनी रहा है, मुझे खबर है ये क्यों है। नहीं अरे चलिए खाने पीने से अलग गए ना, क्यों तो कहीं ना कहीं मिले तो एक दूसरे को शायद कहीं देखा होगा हमने खाते पीते, तो जरा खाने पीने के अलावा कोई बात बताएं। अगर के ॿिए खे का शइ यादि अचे थी। हाँ मूंखे यादि आहे हाँ। त मां दुनिया जे लाइ लॻंदी आहियां त मां ॾाढी सख़्तु मिज़ाज आहियां। ऐं अक्सर मुंहिंजे फैमिलीज़ जा ॿार बि चवंदा आहिनि, मुंहिंजे ॿारनि जा फ्रेंड्स बि चवंदा आहिनि ऐं मुंहिंजा कलीग्स बि चवंदा आहिनि त यार तूं लॻंदी आहीं न ॾाढी सख़्तु मिज़ाज रोबेस्ट। हालांकि मां अंदरि एॾी नरम आहियां जो थोरो केरु ॻाल्हाईंदो मां रोई पवंदसि। इन मां असांखे छा डिसाइड करणो इन मां तव्हांखे इहो डिसाइड करिणो आहे त मां Yes या no? तव्हां ॾिसो, तव्हां चयो त पंहिंजे बारे में उहा का ॻाल्हि ॿुधायो हाँ। जेको दुनिया खे नथी लॻे तव्हांखे लॻे थी। दुनिया खे मां सख़्तु मिज़ाज लॻंदी आहियां हद खां वधीक। वो तो पाणे ॿुधाए छॾियो न मंदर में असां कीअं जज कयूं त आयो या न आयो, असलियत में तव्हां पाण ॿुधाए छॾी असां कीअं जज कयूं। अच्छा ईअं चवणो आहे। कोई स्टेटमेंट मेमन साहब वापसि ईंदासीं वक़्तुनि लाइ। पंहिंजो पाण सां धोखो मूं ज़िंदगी में न कयो आहे। पंहिंजे पाण सां धोखो या ॿिए कंहिं तव्हां सां न धोखो? पंहिंजो पाण सां। कूड़ ॿुधो सवाल। कूड़। असां हमेशह पंहिंजे पाण खे धोखो ॾींदा आहियूं। तव्हांखे छा थो लॻे, सच पिया ॻाल्हाइनि कूड़ पिया मूं ॻाल्हाइनि? पंहिंजे दोस्तनि साथियुनि जे लाइ घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं, घणो साथ ॾिनो नंढपण खां वठी हींअर ताईं। पंहिंजे माइटनि जे लाइ, पंहिंजनि साथियुनि जे लाइ, पंहिंजे फनकारनि जे लाइ पंहिंजी सॼी समूरी कमाई उन्हनि ते लुटाए छॾी, पंहिंजो वक़्तु उन्हनि खे ॾेई छॾियो, पंहिंजी तवानाई सर्फ कई, पंहिंजी दौलत, पंहिंजो दिमाग़ु सभु कुझु मूं पंहिंजनि फनकार दोस्तनि पंहिंजे माइटनि खे ॾेई छॾियो ऐं इहो समूरो कूड़ आहे। सच आहे। यार सच असांखे आहे। ॿियनि खे जेको आहे उहो करिणो। अच्छा तव्हां हिते स्टेटमेंट चेंज पिया कयो भई सच आहे। इहो सच आहे। हिकिड़ो सच आहे। हाँ बात है, ये बात सच ये है। सच है। सच है, दोस्तों के साथ करते हैं। True। जी तव्हांखे छा थियो, तव्हां असलियत ॿुधायो। मूं समूरियूं ॻाल्हियूं कूड़ियूं बयानु कयूं। कूड़ वाकई में मूंखे सच सच अचे ई नथो। इहो सच आहे। हिन वाकई इहो सभु कुझु कयो आहे। हमारी ये पूरी टीम है, हमारे उस्ताद है और वाकई जितना हमने काम करते देखा है इनको बहुत करते हैं सबके लिए। सबके लिए, एक के लिए नहीं, मखसूस नहीं है, तमाम के लिए। आर्टिस्ट के अलावा आम पब्लिक के लिए भी।
सही। अच्छा मुझे ये बताएं कि हम जॾहिं असां चारी पंहिंजे घरनि जी ॻाल्हि कयूं था स्पेसिफिकली, थोरो सो एक्टर थोरो ॿाहिरि निकिरंदो आहे त हिकु फॉर्म में हूंदो आहे न, एक्टर खे हिकु नेचुरल हिकु शइ आहे, तव्हां स्क्रीन ते अचो था त हिकु फॉर्म हूंदो आहे तव्हांजो जेको तव्हां पंहिंजे व्यूवर्स जे साम्हूं उन फॉर्म में हूंदा आहियो, पर घर में त घर की मुर्गी दाल बराबरि हूंदो आहे। घर में कोई आए तो पहचाने भी नहीं ये वाकई एक्टर है। क्या चल रहा होता है? तो घर में अहिड़ी कहिड़ी शइ आहे जेका तव्हां चाहींदो त कॾहिं बि मुंहिंजा व्यूवर्स न ॾिसनि मूंखे कंदे? झाड़ू लगाते हुए। झाड़ू और ये कितनी बार लगता है घर में, कितनी बार लग चुका है? ये अक्सर होता है ऐसा? नहीं, जब मेड नहीं आती है। हाँ तो फिर तो लगा और कौन लगाएगा, अपने घर में खुद ही साफ करना है। अच्छा अहिड़ो को कमु जेको तव्हां चाहींदो त मुंहिंजा व्यूवर्स करे न ॾिसनि मूंखे कंदे घर में? यार मां जो आहे न एॾो थकी टुटी वेंदी आहियां, मां न ॾाढो मुश्किल सां जेको आहे न मुंहुं धोईंदी आहियां। वेंदी आहियां मतिलबु राति जो अक्सर असांजा इलेक्शन पिया थियनि, इलाही लेट नाइट वेंदी आहियां। मां पंहिंजी धीउ खे सॾु कंदी आहियां, नीरज बच्चा उहो लोशन त खणी अचु, मुंहिंजो मुंहुं त साफ़ु कर। ॿी खे चवंदी आहियां अम्मा फ्रिज मां के गुलाब त खणी अचु। मुंहिंजो मतिलबु इहो मुंहिंजी इलाही वीक पॉइंट आहे। ऐं माण्हू मतिलबु मूंखे ॾिसंदा चवंदा हीअ वरी टिप टॉप हूंदी, 10 दफ़ा मुंहुं धोईंदी। लिटरली रियली मां कसम खणी चवण लाइ तयारु आहियां, मां सुबुह जो 8 बजे मुंहुं धोईंदी आहियां ऐं राति जो 12 बजे मुंहुं धोईंदी आहियां। उहो बि कॾहिं कॾहिं कोन धोईंदी आहियां। हिकिड़ी शादी जी हिकु नाइट वारो मेकअप, ॿी शादी में ॿी राति हलाई वेंदी आहियां। इहा मुंहिंजे लाइ मशहूरु आहे। Oh my God! इहो मुंहिंजी फैमिली में मशहूरु आहे त हीअ हिकिड़े मेकअप खे 24 कलाक हलाई वेंदी आहे। ऐं त टैलेंट आहे वॾो इहो त। लाइट मेकअप मुंहिंजा ॿार जेके आहिनि मां आराम सां एॾो थकिजी पवंदी आहियां, एॾो थकिजी पवंदी आहियां, वेचारी क्लेंजिंग कंदियूं आहिनि, हर के गुलाब हणी करे टिशू सां साफ़ु कंदियूं आहिनि, मां सुम्ही पवंदी आहियां। सो इहा ॻाल्हि अॼु ताईं असांजे व्यूवर्स खे न ख़बर हुई, पर अॼु ख़बर पई चुकी आहे। अॼु इहो जेको राज़ आहे फैमिली खे ख़बर आहे। फैमिली खे ख़बर आहे। टाकाणी साहब, हा टाकाणी साहब, जब मां घणो ॻाल्हाईंदमि मां आख़िर वेंदमि, पहिरीं मेमण साहब खां पुछी वठो, रहिजी वेंदा। जी बिल्कुलु घर में इहो आहे, शाइरी जे हवाले सां जेकॾहिं को गीत वीत लिखंदा आहियूं त कोशिशि कंदो आहियां घर में केरु न ॾिसे। हा त छो त तव्हांजी शाइरी त सभु ॾिसनि था, पढ़नि था। अहिड़ो को कमु जेको तव्हां चाहियो त उहे न ॾिसनि, उन्हनि कंहिंखे ख़बर न पए। घर में को अहिड़ो कमु जेको सिर्फ़ु घर वारनि खे ख़बर आहे, तव्हां चाहियो त असांजे जेके व्यूवर आहिनि, जेके परिस्तार आहिनि, उहे इहो कंदे न ॾिसनि। उहो घर में सिर्फ़ु इहो आहे त फ़ोन करे घर में करे हूंदो आहे त इहा ॻाल्हि कंहिंजी करे न घर वारा ॿुधंदा। इहो त घर वारनि खां लिकायल ॻाल्हि थिए। असां त नाज़रीन खां पिया चओ, तव्हां त घर वारनि खां लिकियल ॻाल्हियूं पिया कयो। अॼु त ॻाल्हि घर वारा बि ॾिसनि, अॼु त इहो दौरु हले थो। अॼु त घर वारा ॾिसनि पिया प्रोग्राम। अॼु ॾिसनि पिया। नेक्स्ट टाइम कॾहिं पर्दे में या कुंड ते लिखी ॻाल्हाइनि त चेक ज़रूरु कजो कंहिंजो फ़ोन आहे। टाकाणी साहब, घर जा सभु कमकार कयां मां पोइ बि इज़त न आहे। घर जा सभु कमकार कयां मां पोइ बि इज़त न आहे। मुर्ग मसाला पाण थी फाटे, मुर्ग मसाला अल्लाह अल्लाह, मुर्ग मसाला पाण थी खाए, मूं ते ज़ुल्म अजारी। जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे, ज़ाल मिली आहे खारी। जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे, ज़ाल मिली आहे खारी। ज़ाल मिली आहे खारी, मुंहिंजी आहे तो बाज़ारी। जीअण मुंहिंजो जंजाल थी वियो आहे, ज़ाल मिली खारी। सो इहे सभई कम थींदा आहिनि जेके अॼु असांजे व्यूवर्स खे ख़बर पइजी। बसि इहे ॻाल्हियूं ॿाहिरि जो माण्हू खे न ॾिसे। हा ॿाहिरि जो माण्हू, पंहिंजा माण्हू आहिनि। घर जो माण्हू न ॾिसे, ॿाहिरि जा भली ॾिसे। घर में जेको ज़ुल्म थिए पियो, इहो घर वारो ज़ुल्म ॿाहिरि जो माण्हू न ॾिसे। हा ॿिए घर वारो बि न ॾिसे, हा हा न, हिकिड़े घर हा, वारो, ठीकु आहे, ॿिए जे घरनि में इहे ख़बर न पए, न त उते बि इहो कमु शुरू थी वेंदो। उहो त बसि उहो छा आहे त अलाह जो कर्म आहे। इन करे बिरयानी घर में, डब रोटी नरम आहे, जावे टाकणियूं भरम, मुछूं कोन्हनि पर अखियुनि में शर्म आहे। 4 घर वारियूं 22 ॿार जेके आहिनि उन्हनि खे त मों ॾियणो न। जिली जिंदी, लेली अटे जी थेली, जेना काणी, फापू दुनाली, बंदूक, इन्हनि सभिनी खे मों त ॾियणो। मुंहिंजो वॾो पुटु उहो चए थो अबू आऊं वॾो थी सियासतदान थींदुसि। मूं हुनजो नालो ई लोटो रखी छॾियो। ॿी मुंहिंजी नियाणी उन चयो डॉक्टर थींदी, हुनजो नालो चिंची, ठूली, पिरमा, इहे नाला अहिड़ा खोड़नि। पोइ 4 ई ज़ालूं पंहिंजो पंहिंजो करे कुटींदियूं आहिनि। उहो चवंदी तो मुंहिंजे मुड़ुस खे कुटियो, ठका ॿी हितां हणंदी। उहो चवंदी मुंहिंजो मुड़ुस आहे न, उहो चवंदी तुंहिंजो बि मुड़ुस आहे, हा त मुंहिंजे मुड़ुस खे ठका लत घोड़ा को लत धुको बाठो सोटो वेलण ॾोई वेलण ॾोई। बस 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 भाभियुनि में चए केतिरो पार न कर, थधो दी थधो दी। टाकाणी साहब, इहो ऑन अ वेरी सीरियस नोट, इहो एक्ट एक्चुअली तव्हां पाकिस्तानी मर्द खे ॾिसी त कोन लिखियो आहे?
ज़ाहिर आहे असां बि फ्रांस में त नथा रहूं। हिन सोसाइटी में एक्चुअली ये थिए थो। इहे सभु थियनि था, ॾींहुं राति थिए थो। इहे वेल वॾनि सां आहिनि, आम माण्हुनि सां त आहिनि ई आहिनि। वॾा जेके वॾा आहिनि न, हा, वॾा जेके आहिनि, जिनखे ॿियो नालो सां लोटो ॾिनो। न उन्हनि खां बि वॾा, उन्हनि खां जेके उन्हनि खे आणीनि था न, उन्हनि जो बि इहो हाल आहे घरनि में। हकीकत आहे मेमन साहब? हक़ीक़त वाकई में मेमन साहब जन पे यकीन करणो पवंदो। छा ॿुधायां कहिड़ो मुंहिंजो हाल आहे दोस्तो, छा ॿुधायां कहिड़ो मुंहिंजो हाल आहे दोस्तो, अॼु वरी मूं सां विढ़ी पई ज़ाल आहे दोस्तो, अॼु वरी मूं सां विढ़ी पई ज़ाल आहे। में बराबर जा शरीक आहियूं। अच्छा, ॾुखनि वारियूं ॻाल्हियूं विसारियूं था, कुझु ख़ुशी जी तरफ़ अचूं था ऐं चाहियूं था त इन ख़ुशी खे वधीक दुबालो कजे। असांजे व्यूअर्स सां गॾु जेके असांखे ॾिसी रहिया आहिनि, केक कटिंग जी तरफ़ मां चाहियां थी त छो न केक कटिंग खां अॻु हमरा हिकिड़ो अली मोहम्मद अश्क साकरे मां उन कुझु लिखी मोकिलियो आहे। जी जल्दी। मिलन मुर्गियूं मसाला या खाराई दाल टाकाणी, मिलन मुर्गियूं मसाला या खाराई दाल टाकाणी, जनम ॾींहं जो मल्हाइबो जशन हर साल टाकाणी, कचेरियूं कुर्ब जूं थींदियूं मिली मेड़ा मचाइबा, ॾिबी किन रूबरू दावत त किन मिसकाल टाकाणी, जनम ॾींहं जो मल्हाइबो जश्न हर साल टाकाणी, मुबारकबाद तोखे तूं रही आबाद बचड़नि सां, दुआऊं था कयूं तोखे हुजी खुशहाल टाकाणी, निराला रंग तुंहिंजा ऐं तुंहिंजे गुफ़्तनि में रंगीनी, निराला रंग तुंहिंजा ऐं तुंहिंजे गुफ़्तनि में रंगीनी, मगर तो में कमी हिकिड़ी आहीं कंगाल टाकाणी, जीवन जूं सभु बारूं मिलन तोखे टाकाणी, अदाकारी अजब तुंहिंजी मगर रहिजा तूं होशियार, मतां हमिलो करे पोयां लिकी चौथी ज़ाल टाकाणी, कराची साकरो ठट्टो अबाणा शहर तुंहिंजा पर, ॿुधूं था सिंध समूरीअ में तुंहिंजो अहवाल टाकाणी, घणा थोरा करे कोशिश लिखी अशार उल्फत जा, अची अश्क हाज़िर थियो जहिड़ो आहे हाल टाकाणी, मिलन मुर्गियूं मसाला या खाराई दाल टाकाणी, जनम ॾींहं जो मल्हाइबो जश्न हर साल टाकाणी। वाह, तव्हां कुझु शामिल करे रहिया हो। जीवन जूं सभु बारूं तोखे मिलन जावेद टाकाणी, जनम ॾींहं जूं मुबारकूं तोखे हुजनि जावेद टाकाणी। वाह वाह वाह। जीअं मुर्की पियो थो गुलाब टिड़े, जीअं मुर्की पियो थो गुलाब जे गुल वांगुरु तूं, ईअं तूं सदाई पियो खिली जावेद टाकाणी, जहिड़ी सीरत तेड़ी सूरत तुंहिंजी, तॾहिं त ख़ुशीअ मां दोस्त पिया नचनि जावेद टाकाणी, जनम ॾींहं जो तोखे मुबारकूं जावेद टाकाणी, हर ॾींहुं तुंहिंजो जनम ॾींहं वांगुरु गुज़रे, हर ॾींहुं तुंहिंजो जनम ॾींहं वांगुरु गुज़रे, ख़ुशि हुजी तूं, जीवन जो सभु जीवन जा टेक खिलनि जीअं गुलाब खिले जावेद टाकाणी, शाद रज़ाक तुंहिंजो सचो यार वफ़ादार आहे, शाद रज़ाक तुंहिंजो सचो यार वफ़ादार आहे, तोखे न लॻे कोसो वाह मिलन दुआऊं जावेद टाकाणी, जीवन जूं तोखे जनम ॾींहं जूं मुबारकूं तोखे जावेद टाकाणी। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही बहितरीन। ॿई जेके शायरियूं ॾाढियूं ज़बरदस्त शायरियूं जेके असांजे प्रोग्राम में अॼु शामिल थियूं आहिनि। अच्छा ॾिसो, मां चाहियां थी त असां सां गॾु असांजा एक्टर्स बि असां सां गॾु तशरीफ़ फरमा आहिनि ऐं गॾोगॾु केक बि अची चुको आहे, छो न कटिंग सेरेमनी जी तरफ़ वञिजे। पर उन खां पहिरीं अच्छा हिकु जावेद त असां सां गॾु वेठा आहिनि, हिकु वरी जावेद साहिबु हुते बि वेठा आहिनि, जेके छो त अॼु ज़फ़र जसकाणी साहिब असां सां गॾु न आहिनि, उहे कंहिं रिकॉर्डिंग ते एक्टर आहे न, उहो बि त एक्टिंग जा पंहिंजा जेके फ़न आहिनि, पंहिंजा जौहर जेके आहिनि उहे ॾेखारण जे लाइ ॿिए केॾा वियल आहे। सो उनजी जेका ज़िम्मेदारियूं आहिनि उहे असांजा कोऑर्डिनेटर जावेद साहिब सां गॾु आहिनि, जावेद गिल साहिबु, उन्हनि खे मां सॾणु चाहियां थी। अजरक ऐं टोपी उन्हनि जे हथ में आहे। मां चाहियां त असांजा जेके ॿ महिमान आहिनि जिन जूं अॼु बर्थडे आहे, उन्हनि ॿिन्ही खे अजरक ऐं हीअ जेका सकाफ़त जो असांजो कल्चरल जेको तोहफ़ो आहे उहो पाराइजे। जावेद साहिबु आइए। ज़बरदस्त ज़बरदस्त, हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे। अच्छा टोपी जावेद साहब ये रखी छॾी आहे न, पराई कोन्हे, रखी छॾी आहे। अॼु को ॾींहुं तव्हां ॿिन्ही खे खोड़ सारियूं मुबारकूं। ऐं अॼु शुरूआति हितां थी आहे। आई एम श्योर त जॾहिं बर्थडे के एक्टर जी हूंदी आहे त खोड़ सारा केक कटजंदा आहिनि फैमिली में भी। आइए आप भी आ जाइए। मेमन साहब तव्हां भी अचो। जी नूर साहिबा को भी हमें, हाँ मूंखे यादि ॾेई छॾियो, मूंखे यादि ॾेई छॾियो।
ही तव्हांजे लाइ असां सभिनी जे तरफ़ां थैंक यू सो मच। ऐं तव्हांजो जेको अॼोको ॾींहुं आहे दुआ आहे त ख़ूबसूरत गुज़रे, प्यारो प्यारो गुज़रे। अरे भाई मेमन साहब भी गिफ्ट खड़ी आया हैं, ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा केक कटिंग ते जल्दी से वञणु चाहियां थी, उन खां पहिरीं शोभी भाई के अर्ज़ करणु चाहिए थी। शोभी भाई कुछ ज़बरदस्त सा हम शामिल कर रहे हैं और उसी के साथ इंशाल्लाह वाइंड अप करेंगे। कोई ज़बरदस्त सा कोई गाना शाना शोभी भाई कोई न तूं हुन पासे जाओ, तूं भाई अच्छा सभई गॾिजी मिली हिन सेलिब्रेशन खे जेको आहे उहो कयूं था। इंशाल्लाह तव्हां सां मुलाक़ात असां सुभाणे कंदासीं। पंहिंजो ख़्यालु रखिजो, दुआउनि में यादि रखिजो। असांजे ॿिनि महिमाननि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं कजो। हैप्पी बर्थडे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार ये आए, बार बार दिल ये गाए। तुम जियो हजारों साल, है यही अपनी आरज़ू। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. मेरे ख्यालों पे छाई है एक सूरत मतवाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मासूम सी बोली भाली सी। रहती है वो दूर कहीं, पता पता मालूम नहीं। कोको कोरिना, कोको कोरिना, कोको कोरिना, कोको कोरिना। दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा। है अपना दिल तो आवारा, न जाने किस पे आएगा। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू। हैप्पी बर्थडे टू यू। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।